अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, तबियतूं कीअं आहिनि। शुरुआत कीअं थी रही आहे हफ़्ते जी भी सियारे जी शुरुआत जेका आहे उहा को बि हफ़्तो हुजे तक़रीबन सेम ही हूंदी आहे बिकॉज़ उहा जेका हिकु फ्रेशनेस असांखे मिलंदी आहे उहा सियारे में असांखे नज़र पवंदी आहे। सुस्ती जा शिकार हर माण्हू हूंदो आहे, हर माण्हू चवंदो आहे त अञा 5 मिंट मूंखे मिली वञनि त मां आराम करे वठां। ख़बर नाहे छो इहा गहमा गहमी सॼो सियारो ई हर माण्हू सां हलंदी आहे, चाहे उहो केतिरो बि एक्टिव माण्हू हुजे, केतिरो बि अलर्ट माण्हू हुजे, पर सियारे में उन जी बि जेका लेज़ीनेस आहे उहा किथे न किथे साम्हूं ईंदी आहे। हूअं चवंदा आहिनि मौसमनि में काफ़ी माण्हुनि खे हींअर जेको वेदर कराची में हली रहियो आहे काफ़ी माण्हुनि खे हीउ वेदर वधीक आइडियल लॻंदो आहे बिकॉज़ न एतिरी घणी सर्दी हूंदी आहे, न का गर्मी जो अहसासु हूंदो आहे ऐं ॾाढो ईज़ीली माण्हू ईज़ी फील करे हर जेको रूटीन जो जेका कम आहिनि उन्हनि में वञी रहियो हूंदो आहे। बट इन खां पहिरीं जो असां इन मौसम जे बारे में वधीक ॻाल्हायूं, थोरो सो मां तव्हांखे यादि कराइणु चाहियां थी गर्मी जे मौसम में केतिरो एक्टिवली असां उथंदा आहियूं न, केतिरो हिकु अलार्म ते असां उथी वेंदा आहियूं, का सुस्ती न हूंदी आहे, को कुझु न हूंदो आहे। पर जॾहिं माण्हू गर्मी जे मौसम जी ॻाल्हि कंदा आहिनि त खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा आहिनि जेके शायदि तव्हांजे ऐं असांजे जेको फेवरेटनेस आहे उन जे क़रीब क़रीब खां काफ़ी मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। ही जेके पहिरियों पहिरियों ॻाल्हियूं आहिनि इहे काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे काफ़ियुनि जॻहियुनि ते करे रहिया हूंदा आहिनि। जॾहिं बि असां मौसमनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त मौसमनि में ऑब्वियसली खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजी उन मौसम में तव्हांजे फेवर में वञी रही हूंदियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे लाइ फेवरेबल न हूंदियूं आहिनि। गर्मी एक्टिवनेस त खणी ईंदी आहे पर उन सां गॾोगॾु खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं खणी ईंदियूं आहिनि जेके बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदियूं आहिनि। स्पेसिफिकली अॼुकल्ह जी कॉर्पोरेट दुनिया जॾहिं मां ॾिसां थी असांजी लाइट जो जेको कंज़प्शन आहे उहो इलाही वधी वियो आहे। लाइट सां गॾोगॾु बिल गर्मियुनि में असांखे वधीक मिलंदा आहिनि ऐं उन ई जॻह ते वरी जॾहिं सियारे जी ॻाल्हि कबी आहे, सर्दी जी ॻाल्हि कबी आहे त सर्दी में वरी असांजो जेको गैस ऐं डिफरेंट जेके बिल आहिनि उन्हनि ते जेका आहे उहा रेट्स जेके आहिनि उहे वधी वेंदा आहिनि ऐं उनजी कंज़प्शन बि ऑब्वियसली वधी वेंदी आहे। न सिर्फ़ु एसि ताईं, वरी जॾहिं मां इन जे मुख़्तलिफ़ क़िसो ॾिसां थी, अगरि असां उहो उन एरिया में कंहिं अहिड़े एरिया में रहूं था जिते असांखे लॻे थो जीअं 24 आवर्स लाइट आहे, 24 आवर्स गैसिस अचे। हाणे त ख़ैर कराची जो शायदि ई कोई अहिड़ो एरिया हुजे जंहिंमें 24 आवर्स गैस ईंदी हुजे। हिन वक़्तु हर जॻह ते टाइमिंग आहिनि, हिकु लिमिटेड टाइम खां पोइ तव्हांजी जेका गैस जो स्केड्यूल आहे उन मुताबिक़ उन लिमिटेड टाइम खां पोइ तव्हां वटि गैस बंदि थी वञे। हाणे तक़रीबन ऑलमोस्ट मूंखे यादि नथो अचे त को अहिड़ो कराची जो हिसो आहे जंहिंमें 24 कलाक को गैस बि ईंदी हुजे। सो इहो सिलसिलो जेको आहे उहो हली रहियो आहे ऐं उन ई टाइम जे हिसाब सां ज़ाहिर माण्हू बि पंहिंजे पाण खे उन तरीक़े सां स्केड्यूल कनि था ताकी उन्हनि शयुनि में उन्हनि खे तकलीफ़ न ॾिसणी पए जेके हिन वक़्तु काफ़ी सारा उहे माण्हू ॾिसी रहिया आहिनि जेके उन्हनि टाइमिंग खां डिस्टर्ब थियनि था। अच्छा जी, अॻियां मौसम जी त इहे जॾहिं जॾहिं मौसम चेंज थींदा आहिनि चैलेंजिस गॾु ईंदा आहिनि, मौसम चेंज थींदा आहिनि, डिफरेंट जेकी शयूं आहिनि उहे साम्हूं ईंदियूं आहिनि। किथे कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके गर्मी जे मौसम में कंफर्टेबल हूंदा आहिनि, कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके सियारे जे सियारे जे मौसम में कंफर्टेबल हूंदा आहिनि। गर्मी जो शायदि असांखे सुबुह वरी बहितरु लॻंदी आहे पर सॼो ॾींहुं गुज़ारणु मुश्किल हूंदो आहे। हिते असां सॼो ॾींहुं ॾाढो ख़ुशी सां गुज़ारींदा आहियूं पर सुबुह जो उथणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। सो ॿई जेके सीज़न्स आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कुझु प्लस पॉइंट्स ऐं कुझु माइनस पॉइंट्स जेके आहिनि उहे खणी ईंदा आहिनि। हिन वक़्तु कराची में एज सच एतिरो को घणो सियारो कोन आयो आहे बट फास्टन योर सीट बेल्ट्स बिकॉज़ सियारो अचण वारो आहे। एंड एज़ पर द रिपोर्ट जीअं असां प्रीवियस सालनि में सर्दी ॾिठी आहे उन खां कई गुना वधीक सियारो ईंदो। घणनि ॾींहंनि लाइ ईंदो आई डोंट नो पर ईंदो ज़रूरु। सो जीअं उनजो इंतज़ारु कयूं था, इंतज़ारु कंदे कंदे कुझु पहिरियों पहिरियों ॻाल्हियूं ॿियूं शामिलु कयूं था। छो त मां चाहियां थी त हीअ शुरूआति जेका अॼु प्रोग्राम जी थी आहे हुन में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं शामिलु कयूं जेके ॾाढियूं ख़ूबसूरत हुजनि, असांजे लाइ ॾाढियूं फेवरेबल हुजनि ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि जेके सुबुह जो मूड जेको आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत करे सघनि। हालांकि त मुल्क में खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तकलीफ़ ते बि थी रहियूं आहिनि। सुबुह जो जेको हादसो आहे उहो बि तव्हांखे मूंखे यादि आहे त थियो आहे पर जी उन बारे में ॻाल्हाइण जे लाइ आई गेस असांजा खोड़ सारा न्यूज़ एंकर्स हिन वक़्तु वेठा आहिनि जेके उन ते तबसरो करे रहिया आहिनि। छो न असां उन्हनि शयुनि ते नज़र विझूं जेके पॉज़िटिव शयूं आहिनि, जेके सुठियूं शयूं थी रहियूं आहिनि। क्रिकेट इज़ समथिंग जेका असां सभिनी जे ब्लड्स में वसे थी, चाहे असांखे क्रिकेट खेॾंदा हुजूं या न खेॾंदा हुजूं, असांखे शायदि ओतिरे हद ताईं सम्झ में ईंदी बि हुजे या न ईंदी हुजे बट स्कोरिंग हर माण्हू खे सम्झ में ईंदो आहे। केतिरा स्कोर तव्हां केॾीमहिल कया आहिनि इहो हर ॿार खे सम्झ में ईंदो आहे, हर वॾे खे सम्झ में ईंदो आहे। फीमेल्स खे बि अॼुकल्ह असांजूं जेके फीमेल प्लेयर्स आहिनि उहे बि असांखे माशाल्लाह मिली रहियूं आहिनि पर असांजूं जेके फीमेल्स आहिनि उहे बि हाणे क्रिकेट में शौक़ु रखनि थियूं। सो हर माण्हू जो क्रिकेट सां किथे न किथे कनेक्शन ज़रूरु आहे। क्रिकेट जी जॾहिं ॻाल्हि कजे थी जेका पाकिस्तान जे अंदरि जेका सीरीज़ थी रही आहे
उन सीरीज़ में अल्हम्दुलिल्लाह न सिर्फ़ ही सीरीज़ उन खां पहिरियां बि जेके सीरीज़ थी रहियूं पाकिस्तानी जेके असांजा प्लेयर्स आहिनि माशाल्लाह सां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां खेॾे रहिया आहिनि, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां परफॉर्म करे रहिया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं ईअं लॻे थो त शायदि हिननि खे केरु हराइण वारो अञा ताईं अची न रहियो आहे। एॾो ज़बरदस्त तरीक़े सां मैच खेॾी रहिया आहिनि, न सिर्फ़ु जीते रहिया आहिनि बल्कि जीतण सां गॾोगॾु सुठनि नंबर्स में जीती रहिया आहिनि। जेका उन्हनि जी परफॉर्मेंस आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे, जेको उहो ओवरऑल मैच खेॾनि था उन्हनि जी जेका डिलीवरी आहे उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। सो हिन वक़्तु पाकिस्तानी जेके प्लेयर्स आहिनि ॾाढो पुरजोश आहिनि, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां खेॾी रहिया आहिनि। न सिर्फ़ु उहे प्लेयर्स जेके पाकिस्तान जे अंदरि जेके असांजी सीरीज़ थी रहियूं आहिनि ऐं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो स्मूथली उहे सभु शयूं बि वञनि थियूं बिकॉज़ जॾहिं बि पाकिस्तान में का सीरीज़ थियण जी ॻाल्हि ईंदी आहे त काफ़ी सारा अहिड़ा जेके दुश्मन ममालिक मां कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन कोशिश में हूंदा आहिनि त कंहिं तरीक़े सां ख़ुदा न ख़ास्ता कुझु अहिड़ो को कुझु अहिड़ो अमल थी वञे जंहिंसां पाकिस्तान जी जेका सेफ्टी ऐं सिक्योरिटी आहे उहा इंटरनेशनली ब्रीच थिए। पर अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सेफली ॾाढो प्यारे तरीक़े सां ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां हिन वक़्त ताईं जो सीरीज़ हली रहियूं आहिनि। खोड़ सारे जेके हिन वक़्तु मैचिस थी रहिया आहिनि उहे बि अल्हम्दुलिल्लाह ॾाढा स्मूथली हली रहिया आहिनि, ॾाढो प्यारे प्यारे तरीक़े सां हली रहिया आहिनि। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह उन सां गॾोगॾु सोन ते सुहागो इहो थी रहियो आहे त पाकिस्तानी प्लेयर्स जेके आहिनि उहो ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां खेॾी रहिया आहिनि। तो जी ज़बरदस्त तरीक़े जा मैचिस जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि पाकिस्तान जे अंदरि। पाकिस्तान खां ॿाहिरि बि थोरो नज़र था विझूं, गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हिकु तबसरो थी रहियो हो त असांजा जेके यंग प्लेयर्स आहिनि, असांजा जेके यंग क्रिकेटर्स आहिनि, असांजा जेके उहे राइज़िंग स्टार्स आहिनि उहे डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट टीम्स सां मैच जेके आहिनि उहे खेॾे रहिया। त तव्हांखे मूंखे बख़ूबी ख़बर आहे त उन टाइम ते कुझु टाइम पहिरीं 2-3 ॾींहं पहिरीं जॾहिं ॻाल्हि थी रही हुई त उन्हनि इंडिया सां मैच खेॾियो हो ऐं इंडियन जेके राइज़िंग स्टार्स हुआ उन्हनि खे हरायो हो। सो उन जॻह ते बि क्रिकेट जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां हली रही। उन जॻह ते बि क्रिकेट जेको आहे उहो पंहिंजो असां जेके प्लेयर्स आहिनि, जेके राइज़िंग स्टार्स आहिनि, जेके राइज़िंग प्लेयर्स आहिनि उहे ॾाढो कमाल ॾेखारे रहिया हुआ। न सिर्फ़ु एतिरो थियो आहे बल्कि एशिया राइज़िंग जेको कप आहे उहो बि उन्हनि खटियो आहे एंड दिस इज़ नॉट द फर्स्ट टाइम, इट्स थर्ड टाइम। माशाल्लाह टियों दफ़ो ही कप जेको आहे उहो असांजे राइज़िंग स्टार्स पंहिंजे नाले कयो आहे, पाकिस्तान जे नाले कयो आहे। सो जी ख़ुशियूं जेके आहिनि उहे क्रिकेट जे थ्रू, स्पोर्ट्स जे थ्रू ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां अची रहियूं आहिनि। मां हिन वक़्तु जॾहिं कैलकुलेशन कयां पई हिन ई महीने जी जॾहिं मां कैलकुलेशन कढां पई त अरशद नदीम देन यासिर उन्हनि जंहिं तरीक़े सां पाकिस्तान जो नालो रोशन कयो, पोइ असांखे क्रिकेट में पाकिस्तान जे अंदरि जेके मैचिस थी रहिया हुआ उन में पाकिस्तानी प्लेयर्स जंहिं तरीक़े सां प्ले कयो ऐं खटिया, उन खां पोइ हाणे ही जेको राइज़िंग स्टार्स जो जेको कप थियो आहे, एशिया कप थियो आहे, उन में माशाल्लाह असांजा प्लेयर्स आहिनि न सिर्फ़ु इंडिया खे हरायो आहे बल्कि उहो कप बि खटियो आहे। सो केतिरियूं सारियूं शयूं आहिनि जेके ख़ूबसूरत थी रहियूं आहिनि ऐं स्पोर्ट्स जी तरफ़ां केतिरी ख़ुशी आहे जेका पाकिस्तान खे अल्हम्दुलिल्लाह मिल रही आहे। मूंखे लॻे थो हिन वक़्तु उन ख़ुशियुनि जी, अहिड़ियुनि ख़ुशियुनि जी असांखे ज़रूरत बि आहे बिकॉज़ ही वो टाइम आहे जंहिं टाइम ते असां खोड़ सारा अहिड़ा मामलात मुल्क खां ॿाहिरि ॾिसी रहिया आहियूं। कशीदगी देन जॾहिं बि इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त एतिरी कशीदगी हूंदी आहे हर वक़्तु न्यूज़ ते। जेका पॉलिटिक्स आहे उहा 4 गुना वधीक पॉलिटिकल थी असांखे साम्हूं नज़र अची रही आहे। पॉलिटिक्स उहा ई पॉलिटिकल हूंदी आहे ऐं जॾहिं वरी इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त 4 गुना वधीक उहा पॉलिटिक्स थींदी नज़र ईंदी आहे। डिफरेंट शयूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि, डिफरेंट हादसास जेके थी रहिया हूंदा आहिनि ड्यूरिंग द वोटिंग टाइम उहे असांखे डिफरेंट नज़र ईंदा आहिनि। हर माण्हू पंहिंजे तरीक़े सां पंहिंजी शइ हलाए रहियो हूंदो आहे जेको हिन वक़्तु पंजाब में बि असांखे नज़र आयो। सो खोड़ सारियूं शयूं गॾोगॾु थी रहियूं आहिनि पर जी हिन वक़्तु ताईं काफ़ी सारा जेके सीट्स आहिनि उहे पंजाब जेका गवर्नमेंट आहे उन जे फेवर में वञी रहिया आहिनि। इहा बि न्यूज़ जेका आहे उहा अची रही आहे। ऑफिशियल अनाउंसमेंट हींअर ताईं न थी आहे बट एज़ पर द कैलकुलेशन, एज़ पर द न्यूज़ हिन वक़्तु जेका पंजाब गवर्नमेंट आहे उन जी फेवर में काफ़ी सारियूं सीट्स आहिनि जेके वञी रहियूं आहिनि। अच्छा, कमु ॾाढो ज़बरदस्त ॿियो बि कुझु थी रहियो आहे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था असां वटि जॾहिं बि हिकु आई डोंट नो समहाउ हिकु स्टिग्मा आहे, कुझु देयर इज़ समथिंग जंहिंखे शायदि असां ख़तमु था पिया करे सघूं। हिकु लेयर आहे, देयर इज़ अ बैरियर बिटवीन इन कॉमन ह्यूमन बीइंग ऐं जेको उहो माण्हू जेको पुलिस जी वर्दी में आहे। ही हिकु बैरियर आहे, ख़बर न आहे कहिड़ो इनविज़िबल बैरियर आहे जंहिंखे असां अॼु ताईं रिमूव कोन करे सघिया। उहो बैरियर हींअर बि आहे। सो जॾहिं बि पुलिस जी ॻाल्हि थींदी आहे, पुलिस स्टेशन जी ॻाल्हि थींदी आहे, प्रिज़नर्स रूम्स जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं बि इहो तमामु शयूं जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त असांखे हिकु अजीब सी हिकु फील थी रही हूंदी आहे।
ऐं उहा आई गेस आहिस्ता 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 असां कवर करण जी कोशिशि बि करे रहिया आहियूं, पर उन तरीक़े सां असां रेज़ न पिया करे सघूं। पर जी हिते हिकु शइ ॾाढी ज़बरदस्त थी रही आहे त असां हमेशह जॾहिं प्रिज़नर्स सेल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे त जेलुनि में वञी ख़बर न आहे माण्हुनि सां छा थींदो हूंदो, ख़बर न आहे कंहिं हाल में वीचारा वेठा हूंदा, ख़बर न आहे उहो मानी कंहिं तरीक़े जी खाई रहिया हूंदा, कंहिं तरीक़े सां उहो सुम्ही रहिया हूंदा। इहे तमामु शयूं जेके आहिनि असांजे ज़हननि में ईंदियूं आहिनि ऐं असांजे ज़हननि में जॾहिं असां प्रिज़नर्स सेल जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे जेल उहा जॻह आहे जेका माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण जे लाइ, ऑल्दो ये बिल्कुलु बि न आहे। दैट इज़ द प्लेस जंहिंमें माण्हू हिकु वक़्तु पंहिंजी क़ैद में पंहिंजे पाण खे सुधारनि, सिर्फ़ु इहो न त उन टाइम ते उहे सिर्फ़ु क़ैदी हुजनि बल्कि पाण खे सुधारनि बि। असांजी गवर्नमेंट वक़्तनि फ़वक़्तनि खोड़ सारियूं अहिड़ियूं ख़ूबसूरत शयूं कयूं आहिनि जेके असांजे उन्हनि प्रिज़नर्स जे लाइ फेवरेबल साम्हूं आयूं आहिनि। खोड़ सारियूं अहिड़ा असां ॾिठा हुआ प्रोजेक्ट्स जेके वुमेन सेल्स में कया विया। वुमेन सेल्स में खोड़ सारा अहिड़ा प्रोजेक्ट्स, अहिड़ा गवर्नमेंट जे थ्रू खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जंहिंसां जेके असांजियूं प्यारियूं प्यारियूं भेनरूं आहिनि या माउरूं उन जेल में आहिनि उहे हुनर सिखी सघनि। अच्छा, हुनर सिखी था सघनि, बट जॾहिं उन्हनि औरतुनि जी ॻाल्हि थिए थी या पोइ वरी मर्दनि जी बि ॻाल्हि असां कयूं त काफ़ी सारियूं उहे माण्हू हूंदा आहिनि जिन जे घर पोयां उन्हनि जे घर में ॿियो केरु अहिड़ो माण्हू हूंदो कोन्हे। आई मीन ब्रेड एंड बटर अर्न करण वारा उहे ई हूंदा आहिनि, ॿियो केरु माण्हू कोन हूंदो आहे। या ॿार नंढा हूंदा आहिनि या फैमिली सेपरेटेड हूंदी आहे, व्हाट्स एवर इट इज़, कंहिं न कंहिं रीज़न जे करे उहे माण्हू जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं प्रिज़नर सेल में वेंदा आहिनि त उन्हनि जी पोयां जेको ख़ानदान हूंदो आहे उहो सफ़र करे रहियो हूंदो आहे, बिकॉज़ ॿियो केरु अर्न करण लाइ हूंदो कोन्हे। सो जी असां डिफरेंट शयूं करे असां उन्हनि खे हेल्प आउट करण जी कोशिशि कई आहे। गवर्नमेंट उन्हनि खे हेल्प आउट करण जी कोशिशि कई आहे। कंहिं सूरत में डिफरेंट हुनर उन्हनि खे सेखारियो आहे, डिफरेंट उहे शयूं ठाहे रहिया आहिनि, उहे शयूं जेके डेली यूज़ में बि तव्हांजे कमु अची सघनि थियूं, उहे शयूं जेके असांजो नॉर्मल कल्चरल जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे बि उते उहे ठाहे रहिया आहिनि। अच्छा, उहे ठाहे बि रहिया हुआ, हाणे उहे सेल कीअं कजनि। सो सेल करण जे लाइ हिकु ॾाढो ज़बरदस्त क़दम जेको गवर्नमेंट जी तरफ़ां खयो वियो आहे, ॾाढो ख़ूबसूरत क़दम, त हाणे उन्हनि जे लाइ हिकु ऑनलाइन पोर्टल ठाहियो वियो आहे। जी हा, आई एम टॉकिंग अबाउट दोज़ प्रिज़नर्स जेके हिन वक़्तु जेल में आहिनि ऐं जेके हिन वक़्तु पंहिंजी सज़ा काटे रहिया आहिनि ऐं उन सज़ा सां गॾोगॾु हुनर सिखियो अथनि। हुनर सिखण सां गॾोगॾु उहे स्पेसिफिक को आर्टिकल ठाहे रहिया आहिनि जेको मार्केट में वञी सघे थो, मार्केट में सेल थी सघे थो ऐं उन आर्टिकल जे लाइ हिकु ऑनलाइन पोर्टल जेको आहे उहो तयारु कयो वियो आहे जंहिंमें तमामु उहे जेके आर्टिकल्स आहिनि उन्हनि जूं पिक्चर्स अपलोड कयूं वेंदियूं गवर्नमेंट जी तरफ़ां ऐं जेके शयूं सेल थींदियूं उन्हनि जी जेका इनकम हूंदी उहे असांजे उन्हनि प्रिज़नर्स खे मिलंदी। सो यस, इहो अल्हम्दुलिल्लाह इहो पाकिस्तानी जेलनि में थी रहियो आहे। मां कंहिं ग्लोबली कंहिं प्रिज़नर सेल जी ॻाल्हि कोन करे रही आहियां, मां पाकिस्तान जी ॻाल्हि करे रही आहियां। पाकिस्तान में थी रहियो आहे। सो इहे ॾाढो प्यारियूं शयूं पाकिस्तान में थी रहियूं आहिनि। आई एम श्योर त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं बि थी रहियूं हूंदियूं जेके शायदि असांजी तबियतुनि जे मुताबिक़ न हूंदियूं, असांजी नेचर जे मुताबिक़ न हूंदियूं, असांजे जेको हिकु रूटीन असांजी ख़ूबसूरती आहे उन जे मुताबिक़ न हूंदियूं, बट स्टिल खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं थी रहियूं आहिनि जेके सुठियूं आहिनि, जेके थियणु खपनि ऐं जिन शयुनि खे अॻियां वधणु खपे। सो जी हीउ तमामु कुझु अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में थी रहियो आहे। हीउ तमामु कुझु जेके शयूं आहिनि उहे पाकिस्तान में असांखे नज़र अची रहियूं आहिनि ऐं अहिड़ियुनि खोड़ सारियुनि ॿियनि शयुनि जे बारे में बि इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। हिकु कॉल सेंटर जेको अगेन हिकु ॾाढो ज़बरदस्त कॉल सेंटर जेको हिन वक़्तु पाकिस्तान में हली रहियो आहे, अॼु उन्हनि जे महिमान खे बि इंशाअल्लाह मदू कंदासीं। उन्हनि सां बि ज़रूरु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॻाल्हाइबियूं जेके असांजे लाइ, असांजे प्यारनि पाकिस्तानियुनि जे लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघनि। ॿुधाईंदा हलूं तव्हांखे टपाल मेज़बान जे बारे में। टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे सार्फ़िन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे, उनमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल। जी हा, फेयर हॉल कराची में अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल जंहिंमें तव्हांखे पंहिंजी फैमिली सां गॾु अचिणो आहे। अच्छा जी, तव्हांखे पंहिंजी फैमिली सां गॾु अचिणो आहे। डेट आहे 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर फेयर हॉल कराची में, जंहिंमें तव्हां सभई ईंदो बिकॉज़ उते असां कल्चर इंशाअल्लाह सेलिब्रेट करे रहिया आहियूं। बिकॉज़ डिसंबर जॾहिं ईंदो आहे त कल्चर जी हिकु फील जेका आहे उहा गॾोगॾु डिसंबर सां स्टार्ट ई थी वेंदी आहे। सो कल्चर पंहिंजो सेलिब्रेट करे रहिया आहियूं असां। उते फूड्स बि अवेलेबल आहिनि, देन म्यूज़िक अवेलेबल आहे, देन गेम्स अवेलेबल आहिनि। त जी ज़रूरु अचिजो 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर फेयर हॉल कराची में। छो त उते थी रहियो आहे
इंडस वैली फैमिली फेस्टिवल। अच्छा जी, ब्रेक की तरफ़ हलूं था। इंशाल्लाह वापस थी प्यारे प्यारे महिमाननि सां तव्हांखे मिलाईंदासीं, पहिरीं पहिरीं ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान सां असां गॾु आहिनि। महिमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था। हिन तरफ़ असां गॾु जेका पर्सनली तशरीफ़ फरमा आहे, पाण जो तालुक़ सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर सां आहे। हिकु एडवोकेट आहिनि असां गॾु, एडवोकेट फराज़ अहमद साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, अल्लाह जा करम। माशाअल्लाह। ज़िंदगी कीअं आहे फराज़ साहब? बिज़ी आहे ज़िंदगी, प्रोफेशनल लाइफ में अल्हम्दुलिल्लाह जेको बिज़ी आहे ज़िंदगी। बिज़ी सुठी आहे या सुकून वारी ज़िंदगी सुठी आहे? बिज़ी सुठी आहे। बिज़ी सुठी आहे वाकई। जेके माण्हू कमु कनि था उहे एक्चुअली इन शइ खे सम्झी सघनि था। त तव्हां जॾहिं घर में वेंदा आहियो त ईअं लॻंदो आहे दुनिया रुकिजी वई आहे, जेको असां सभिनी कोविड में पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां एक्सपीरियंस कयो आहे। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे ऐं पाण ज़बरदस्त एक्टर आहिनि। डिफरेंट ड्रामा हिन जा डिफरेंट प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि जिन में तव्हां हिननि खे ज़रूरु परफॉर्म कंदे ॾिसो हूंदो। अॼु असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि साजिद हसन साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करम है। आप बताइए। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं है साजिद साहब? अल्लाह करम है जी, ज़िंदगी बहुत अच्छी चल रही है माशाल्लाह। कहाँ गुजरी? ये आज प्लान करके आए थे किसी तरह के? क्यों मैंने भी ब्लैक पहना हुआ है। आज क्या हुआ है? आज ब्लैक डे हम सेलिब्रेट कर रहे हैं, मुझे ऐसा लग रहा है ना। इत्तेफाक हुआ है। मैं भी यही सोच रहा था आते हुए लेकिन चलो, मैंने तो रेड कहीं ना कहीं, मैंने तो कहीं तो कलरफुल चली गई हूँ। आप तो ग्रे और यहाँ तो वैसे ही, ये तो अंडरस्टूड है कि ये तो ब्लैक एंड वाइट ही होना। ये यहाँ कोई ख़ास वजह थी? नहीं, वैसे ही ऐसे दिल कर रहा था। अच्छा, सर्दियों में वैसे भी कलर जो है ना वो डार्क कलर बड़े अट्रैक्ट कर रहे होते हैं। तव्हांखे त इहो ज़रूरु फील थींदो हूंदो गर्मियुनि में जिते ब्लैक थोरो सो तंग कंदो हूंदो, सर्दियुनि में वो ॾाढो ईज़ी लॻी रहियो हूंदो न? इलाही कंफर्टेबल महसूस थींदो आहे जेको सर्दियुनि में। हाँ बिल्कुलु बिल्कुलु यही आहे। अच्छा जी, छा कमकार हली रहियो आहे? कुझु मां चाहींदमि त SLACC जे बारे में कुझु पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं। बिल्कुलु बिल्कुलु। कानूनी मुशावरत जो इदारो आहे सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर। पब्लिक सर्विस आहे पूरे पाकिस्तान लाइ। सिंध गवर्नमेंट जे कोलेबोरेशन सां हिकु प्राइवेट NGO आहे लीगल एड सोसाइटी, जंहिंजी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते ही इदारो हले थो पियो। ऐं असांजो जेको स्कोप आहे कमु करण जो उहो फ्रॉम लीगल एडवाइज़री टू लिटिगेशन ताईं बि आहे जेको आहे। ऐं लिटिगेशन थोरो रिस्ट्रिक्टेड आहे, उन में असांजा कुझु क्राइटेरियाज़ आहिनि। अगरि उहो कॉलर उन ते फुलफिल कंदो आहे त असां उनखे लिटिगेशन में बि असिस्ट कंदा आहियूं ऐं लॉयर बि फ़राहम कंदा आहियूं। लेकिन लीगल एडवाइज़री जेको आहे थोरोली हर हिकु एरिया जे अंदरि, चाहे सिविल जो मैटर हुजे, क्रिमिनल जो मैटर हुजे, फाइनेंशियल हुजे, फैमिली जा इशूज़ हुजनि, असीं कॉलर्स खे गाइड कंदा आहियूं उन जे लीगल इशूज़ जे अंदरि। सही सही। ऐं ही बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट कॉल सेंटर आहे जेको हली रहियो आहे ऐं हर माण्हू इन ते कॉल करे पंहिंजो कानूनी जेको मशवरो आहे इन ईज़ी वर्ड्स तव्हां वठी सघो था। को बि कानूनी अहिड़े तव्हांखे लॻे थो त तव्हां वटि सुवाल आहे त तव्हां हिन कॉल सेंटर ते कॉल करे तव्हां उनजो जवाबु वठी सघो था। हिते ज़िंदगी में छा हली रहियो आहे? क्या कुछ हो रहा है ज़िंदगी में? बस ज़िंदगी में वही रूटीन पुरानी। हाँ। सुबह उठना है, काम पे जाना है, फिर घर आना है, बस वही चल रहा है। कभी थकन हो जाती है साजिद? मतलब ये क्योंकि एक एक्टर के लिए आई एम श्योर कि बाकी सारे लॉयर्स तो वैसे भी कहते हैं ना कि उनकी कोई टाइमिंग नहीं होती जॉब की, उनकी 24 आवर टाइमिंग होती है। लेकिन एक्टर स्पेसिफिकली देखा जाए 10-10, 12-12 घंटे की शिफ्ट्स रेगुलर करना टायरिंग होता है? तो जाहिर सी बात है, ये तो इंसानी फितरत है। आप किसी भी काम को ले लें, जब रूटीन वाइज हो जाता है तो फिर इंसान को थकावट होती है उससे। फिर क्या किया जाता है? उस रूटीन को आप छोड़ नहीं सकते, वो आपका काम है। तो आप किस तरह टाइम निकालते हैं अपने आप को थोड़ा सा रिलैक्स उस कैटेगरी में जाने के लिए? सबसे पहले कि आपने नमाज़ नहीं छोड़नी। आपको कोई भी काम हो, जितनी भी थकावट हो, आप जैसे नमाज़ पढ़ते हैं तो इंसान फ्रेश हो जाता है। और सेकंड ये कि अपनी एक्टिविटीज़ कुछ रखें ऐसी जो आपकी ज़िंदगी में, रोज़मर्रा की ज़िंदगी में कुछ ना कुछ एक्सरसाइजेज वगैरह ये सारी चीज़ें करते रहेंगे तो फिर इंसान जो है फ्रेश फील करता है उन चीज़ों से। इंशाल्लाह इंशाल्लाह, और ऐसा ही होगा इंशाल्लाह। और मुझे ऐसा लगता है कि अब आहिस्ता आहिस्ता लोग बड़े अवेयर भी होते गए। पहले लोग समझते थे कि हम उठ के काम पे जा रहे हैं तो इसका मतलब हमारा वर्कआउट कंप्लीट हो गया, हमारी एक्टिविटी है, हमें वर्कआउट की ज़रूरत नहीं है। लेकिन आहिस्ता आहिस्ता ग्रेजुअली लोगों में बड़ी अवेयरनेस आती जा रही है और लोग एक्चुअली ये जो हम मोबिलिटी अल्फाज यूज़ करते हैं ना उसका मतलब एक्चुअली समझने लगे। अच्छा जी, थोरो सो अगेन कॉल सेंटर की तरफ़ रुख कंदमि। मां ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदमि त स्पेसिफिकली हिन वक़्तु कहिड़ियूं कॉल्स आहिनि जेके वधीक, कहिड़ा इशूज़ आहिनि जेके वधीक कॉमनली तव्हां रिसीव करे रहिया आहियो ऐं पोइ उन जा हल थी सघे थो कंहिं कंहिं जवाब में असांजा हिन वक़्तु को नाज़रीन ॾिसी रहियो हुजे उन जे कंहिं मसइले जो जवाबु हुजे। काफ़ी माण्हू कॉल करण खां बि हेजिटेट कंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। असांजी जेके कॉल्स ईंदियूं आहिनि उहे फैमिली लॉ ते रिलेटेड हूंदियूं आहिनि, प्रॉपर्टी रिलेटेड इशूज़ हूंदा आहिनि माण्हुनि जा, उन्हनि ते हूंदियूं आहिनि।
ऐं उन खां अलावा जेको आहे अगरि वुमेन या ॿार आहे को उहो कंहिं ऑफेंस में जेको आहे इन्वॉल्व थिए थो पियो कंहिं सां उन सां ऑफेंस थिए थो पियो त उन हवाले सां उनजा पेरेंट्स बि असांखां जेको आहे न गाइडेंस वठंदा रहंदा आहिनि। कानूनी हवाले सां असांखे घणियूं कॉल्स ईंदियूं आहिनि त लॉ छा चवे थो पियो जेको आहे न कंहिं बि एरिया जे अंदरि जेको आहे हिन वक़्तु छा हिन शइ जो छा स्टेटस आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॿुधाईंदो त डोमेस्टिक वायलेंस जे हवाले सां हिन वक़्तु हिकु स्पेसिफिक लॉ आहे सिंध जे अंदरि, सिंध डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2013 जो। त उन में वुमेन्स खे ख़बर न हूंदी त जेको आहे डोमेस्टिक वायलेंस जो स्कोप छा आहे। हाणे अगरि उन लॉ खे थोरो मां हिन में वधीक एड कंदो हलंदुसि त लॉ जे अंदरि अगरि को मुड़ुसु जेको आहे का ज़ाल खे सिर्फ़ु इहा धमकी ॾिए थो न पियो त मां तोखे तलाक ॾियां थो पियो, तलाक नथो ॾिए, धमकियूं ॾिए थो पियो, त इहा बि डोमेस्टिक वायलेंस जे अंदरि अचे थी पई। त इन जो स्कोप इलाही वाइडेंड आहे। त लीगल राइट्स जी माण्हुनि खे पंहिंजी ख़बर न हूंदी आहे, उन जे हवाले सां असांखे घणी कॉल्स ईंदियूं आहिनि त असांजो कानून हक़ु छा ठहे थो पियो हिते असांखे उहो ॿुधायो वञे इन हवाले सही। अच्छा, छा तव्हांखे लॻे थो फिराज साहब अक्सर जेके माण्हू अहिड़नि इदारनि सां मुंसलिक हूंदा आहिनि त मां ज़रूरु उन्हनि खां इहो सवाल कंदी आहियां त तव्हांखे छा लॻे थो त तव्हांखे अरसो केतिरो थियो आहे इन कॉल सेंटर सां जुड़ंदे? 6 महीननि जो मूंखे 6 महीना, ठीकु आहे। 6 महीना हिकु वॾो टाइम आहे ऐं जंहिं तरीक़े जूं कॉल्स जंहिं तरीक़े सां तव्हां सभिनी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे जंहिं स्पीड सां कॉल्स ईंदियूं आहिनि, 6 महीननि में मूंखे लॻो सिर्फ़ु मुआशिरो तब्दील थी वञे, एतिरियूं कॉल्स तव्हां रिसीव करे रहिया आहियो। इन 6 महीननि जे अरसे में तव्हां छा हिकु डिफरेंस फील कयो आहे त इहो इन तरीक़े जो कॉल सेंटर जेको हिन वक़्तु मार्केट में अवेलेबल आहे, माण्हू हुनजो जवाबु पुछी रहिया, छा डिफरेंस फील कयो पिया? बिल्कुलु। पहिरीं ॻाल्हि त मां इहो कंदुसि त जेको आहे हिन कॉल सेंटर जी ज़रूरत छो पवे थी। असां जहिड़ा जेके एशिया जे जेके मुल्क आहिनि एज़ कम्पेयर टू जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उते जेको आहे पब्लिक जेको आहे पंहिंजे लीगल राइट्स जे हवाले सां इलाही अवेयर आहे एज़ कम्पेयर टू जेके ही मुआशिरा आहिनि जिते पाकिस्तान, इंडिया, श्रीलंका, इन्हनि मुआशिरनि जे अंदरि जेको पब्लिक खे पंहिंजो जेको आहे लीगल राइट्स जी ख़बर न आहे। उनजी सभ खां पहिरीं वजह इहा आहे त असां वटि लीगल एजुकेशन न आहे। सही। असांजे एजुकेशनल करिकुलम जे अंदरि तव्हां FSC ताईं जेके 12 सालनि जी तालीम आहे उते हिकु स्टूडेंट खे लॉ जी काई ख़बर कुझु तदरीस न ॾिनी वई। माना असीं बि जॾहिं ग्रेजुएशन में ईंदा आहियूं तॾहिं लॉ जी जेको तालीम स्टार्ट थींदी आहे ऐं उन खां पोइ पंहिंजा जेके बि रिलेवेंट लॉज आहिनि डिग्री 5 सालनि जी मुकमल कंदा आहियूं, लेकिन 12 सालनि खां पहिरियां काई लीगल एजुकेशन न आहे। ऐं इन जी इहा ई वजह आहे जो माण्हुनि खे पंहिंजी राइट्स जी ख़बर न आहे। इवन तो कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जेके फंडामेंटल राइट्स उनखे आहिनि पंहिंजो ॾिए थो पियो, उन्हनि जी अवेयरनेस न हूंदी आहे। अगरि उहो वायोलेट थी थो पियो त छा लीगल रेमेडी अक्वायर करणु घुरिजे, कीअं अक्वायर करणु घुरिजे, उन्हनि जी ख़बर न आहे हूंदी। हिकु त लॉज आहिनि जेके लॉयर जे कम जा हूंदा आहिनि, जेके पीनल लॉज थी विया, सिविल लॉज थी विया, हिकिड़ा बुनियादी कानून जेको फंडामेंटल राइट्स आहे कॉन्स्टिट्यूशन, उनजी माण्हू खे ख़बर न हूंदी आहे। इन जी सभ खां वजह इहा आहे त जेको आहे लेमेन खे लीगल एजुकेशन न आहे ऐं अगरि लीगल एजुकेशन अची वञे त इन सेंटर जी ज़रूरत न आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे ऐं एक्चुअली हिकु फ्लॉ आहे असां वटि, त असां वटि उहा शइ न आहे जेका हुजणु खपे। अच्छा, आई एम श्योर कि बहुत बार साजिद साहब, बहुत बार ऐसा भी हुआ होगा कि कभी ऐसे समझ नहीं आई होगी चीज़, और एक्टर्स की लाइफ में तो ऐसा बहुत बार हो जाता है, कभी कॉन्ट्रैक्ट की खिलाफ वर्जी की जाती है, कभी डेज़ की, कभी पेमेंट्स में डिले। तो आई एम श्योर कि हमारा लॉ इसमें भी बहुत कुछ कहते हैं। कभी दिल किया कि किसी से रब्ता करने का? नहीं जी, दिल किया तो नहीं, बस फिर जब इंसान की रूटीन बन जाती है तो वो इस चीज़ का आदी हो जाता है। हाँ, तो फिर आप सिर्फ इस पे एक्टिंग पे डिपेंडेंट करें तो शायद फिर इस बात के मसले होते हैं। अल्हम्दुलिल्लाह मैंने कमाने के लिए एक्टिंग नहीं की है, मेरा एक शौक है एक्टिंग करना। माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। लेकिन देखिए, मुझे ऐसा लगता है कि ये वही बात होगी, मुझे लगता है हमारा जो आधा पाकिस्तान है ना वो इसी फील्ड में कि यार हमने तो कमाने के लिए दे देंगे पैसे तो ठीक है, नहीं भी देंगे तो चलो हम काम करके आ जाएंगे। हम एक्चुअली हमारे बहुत सारे एक्टर्स इस तरह शौक में काम करते हैं कि नहीं हमें पैसे नहीं चाहिए, और ये उनका बड़प्पन है, मैं इसमें कोई वो नेगेटिव बात नहीं कर रही। लेकिन देखिए, आप ऐसा करके मुझे लगता है कि जिनको नीड है कहीं वो ज़रा वो कॉम्प्रोमाइज़ हो रहा है वो एक्टर, तो थोड़ा सा मैं इस मामले पर ज़रूर मैं आऊँगी कि आप चाहे शौक के लिए करें या चाहे आप एज ए प्रोफेशन उसको लेके चले, चेक तो आपको फिर भी आपका बनना है ना। अब उस चेक्स में जब डिले होता है, वो आर्टिस्ट जो पैसों के लिए नहीं कर रहा है शायद उसको कोई फ़र्क ना हो, लेकिन जो पैसों के लिए कर रहा है तकलीफ तो उसको भी होती है। ज़ाहिर सी बात है, तकलीफ होती है। तो आपको लगता है कि हमें लीगली एक्टर्स को भी एजुकेट करना चाहिए कि अगर आपका कोई चेक कॉन्ट्रैक्ट के हिसाब से अगर डिले आ रहा है तो आप उस पर लीगल एक्ट कोई ना कोई ज़ाहिर है उस पर आप कर सकते हैं। देखिए, इंसान की बर्दाश्त पे डिपेंड करता है कि उसके अंदर कितनी बर्दाश्त है, या फिर ये देखिए एक टीम वर्क होता है, आपके पास प्रोडक्शंस वाले हैं या फिर आप हैं, आप लोग ना एक दूसरे से मिल के चल रहे होते हैं। सो जाहिर सी बात है, जब बार बार आपने एक ही चेहरा देखना है, जब आपस में एक फैमिली जैसा माहौल बन जाता है, फिर इंसान ये चीज़ें
बाज़ दफ़ा काउंट नहीं कर रहा होता है। हाँ, जाहिर सी बात है, जो ज़्यादा ज़रूरतमंद होते हैं अगर उनके लिए ये चीज़ पैनिक होती है तो शायद उनको करना चाहिए। हाँ। क्योंकि उनके ह्यूमन राइट्स में आता है ये, तो उस पर जो है इंसान कंप्रोमाइज़ नहीं कर सकता। वरना ऐसा इस तरीके से होता नहीं है कि आपस में बात ख़राब हो गई या फिर इस तरह की कोई बात हो गई। सही। टीम वर्क और चलता रहता है। साजिद को अभी तक ऐसी कोई ज़रूरत नहीं पड़ी, तो ज़रूरत नहीं साजिद इस पड़ी। बारे में सोच भी नहीं रहे। जब ज़रूरत पड़ेगी तब हम सोचेंगे, क्योंकि हमने बड़ा फेस किया है ऐसे प्रोडक्शन हाउसेस को जो है वो आपको पेमेंट देने को राज़ी नहीं होते और उनको ऐसा लगता है कि आपने पेमेंट दे दी इसका मतलब आपने आर्टिस्ट को ख़रीद लिया है। तो ऐसे बहुत सारी एक्सपीरियंस हमने बहुत किए हैं, तो इसीलिए मैं इस चीज़ को बड़ा डीपली समझ सकती हूँ। लेकिन ज़ाहिर है वही बात कि क्योंकि हमें बचपन में एजुकेट नहीं किया जाता, तो बचपन में पता ही नहीं था कि राइट्स होते हैं, ये भी नहीं पता था कि पैसे जाके मांगने कैसे। हमें ऐसा लगता था हम अपने पैसे मांग के शायद खुद ही गुनाह कर रहे हैं। यो एक्चुअली थींदो आहे न कुछ अहिड़ी तरीक़े जी कॉल्स ईंदियूं त कंहिंजी का सैलरी रुकियल हुजे ऐं का पेमेंट रुकियल हुजे ऐं उहो घुरी न सघंदो हुजे। माण्हू पंहिंजे राइट लाइ घबराईंदो आहे। हाँ। उनजो राइट आहे, उते बि उहो चवंदो आहे त बसि मां ठीकु आहे ख़ामोश थी करे ये ॿुधाई टॉलरेंस कयूं। टॉलरेंस जी ज़रूरत न आहे। अगरि तव्हांजो राइट ठहे थो ऐं तव्हां बहादुर थियो त तव्हां पंहिंजो राइट जेको आहे कोर्ट जे ज़रिए सां अक्वायर करे सघो था। आउट ऑफ कोर्ट बि सेटलमेंट थींदियूं आहिनि। जीअं इन में जेको कॉन्ट्रेक्चुअल वायलेशंस हूंदियूं आहिनि त उन में तव्हां आउट ऑफ कोर्ट लिटिगेशन खां ॿाहिरि वञी करे तव्हां मीडिएशन जे ज़रिए सां तव्हां अदर पार्टी खे विच में हिकिड़ो या मीडिएशन या आर्बिट्रेशन जे ज़रिए सां तव्हां हिकु आर्बिट्रेटर अपॉइंट करंदा आहियो ॿई पार्टीज़, ऐं पंहिंजो इशूज़ जेको आहे आउट ऑफ कोर्ट तव्हां सेटल कराईंदा आहियो। सही। छो जो कोर्ट्स जो जेको लिटिगेशन आहे उहा इलाही कम्बरसम आहे, लेंथी आहे, त इन जे करे इहे मोड्स बि आहिनि तव्हांजे डिस्प्यूट जे रिज़ोल्व करण जा। टॉलरेंस जी ज़रूरत न आहे, तव्हां पंहिंजे इशूज़ खे रिज़ोल्व करे सघो था। हाँ बिल्कुल, तव्हां ॻाल्हाए सघो, आवाज़ खणी सघो था। अच्छा जी, साजिद मुझे ये बताएं कि माशाल्लाह एक्टिंग तो चल ही रही है, जिस तरह आपने कहा कि मैंने एक्टिंग कमाने के लिए नहीं की, तो कमाने के लिए क्या हो रहा है ज़िंदगी में? कमाने के लिए मेरा अपना बिजनेस है, सो बस वहाँ से चीज़ें चलती रहती हैं। माशाल्लाह, ये तो बहुत बिजी आदमी निकले आप तो। फिर बिजनेस भी चल रहा है। एक तो एक्टिंग पहले ही मुझे ऐसा लगता है कि बहुत एक मुश्किल चीज़ है, आप बहुत ज़्यादा बिजी हो जाते हैं, और उसके बाद फिर बिजनेस भी है। तो बिजनेस में पूरी एक टीम सेटअप बैठा हुआ है, वहाँ इतना जाने की ज़रूरत पड़ती नहीं है। सो जब एक्टिंग होती है तो एक्टिंग होती है। वहाँ बिजनेस के लिए ये होता है कि चेक एंड बैलेंस के लिए आप चले जाएँ। सही। तो उसके लिए आजकल आपको पता है इतनी एडवांस टेक्नोलॉजीज़ हो गई हैं हमारी, जो भी आपकी रिपोर्ट्स वगैरह जो भी हैं वो शाम में देखने को मिल जाती हैं। सो टीम वर्क में सारे ट्रस्टेड लोग हैं, तो बस अल्हम्दुलिल्लाह चल रहा है सब। माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। अच्छा बताएं साजिद, अगर इन दोनों चीज़ों में से एक आपका बिजनेस चल रहा है, एक एक्टिंग चल रहा है, आजकल लोग एक्टिंग को भी बिजनेस लेके चल रहे हैं, तो ये जो दो चीज़ें चल रही हैं, कभी ऐसा टाइम आया कहीं पे कोई एक चीज़ ज़्यादा टाइम मांग रही है, तो किसको पीछे करेंगे? जाहिर सी बात है, एक्टिंग में ऐसा है कि जो पाकिस्तान में जिस तरह की चीज़ें हैं, सो आप सिर्फ एक काम पे तो डिपेंड कर ही नहीं सकते। सो मतलब ऐसे कि मेजॉरिटी तो एक्टिंग हमारी ऐसी एक फील्ड है जिसमें कभी बहुत अप है तो कभी बहुत डाउन भी है। तो हमारे बहुत सारे एक्टर्स अभी भी आप देखें पीछे लेजेंड्स रहे हैं, अभी स्क्रीन पे नज़र नहीं आते हैं। नहीं आते। सो उनका आप उनको जाके देखें तो वो कहीं बिजनेस में लगे हुए हैं, किसी चीज़ों में लगे हुए हैं, तो वो ज़ाहिर सी बात है फिर मैं फैसला करूँगा कि मुझे क्या करना चाहिए। डिपेंड्स ऑन कंडीशंस। अगर कहीं भी मुझे कोई ज़रा सी स्पेस नज़र आएगी तो फिर मैं सही। और ये आप अपनी बातों के थ्रू बहुत लोगों को एक बहुत पॉजिटिव मैसेज भी दे रहे हैं। मैं अक्सर ये बात कहती हूँ कि हम देखिए हमें जो फ्रीलांस वर्कर होते हैं, ये हम सिर्फ एक्टिंग को नहीं कह रहे, हम किसी भी फ्रीलांस वर्क को कह रहे हैं, या कोई भी आप प्राइवेट काम कर रहे हैं। मैं फ्रीलांस पे भी, आप अगर कहीं पे एम्प्लॉय भी हैं लेकिन आप प्राइवेट एम्प्लॉय हैं, तो वो स्पेसिफिक ऑर्गेनाइजेशन या वो एक स्पेसिफिक ड्रामा या वो स्पेसिफिक आपका स्किल ये गारंटी नहीं देता कि आपको सारी उम्र कमा के देगा। सो यू हैव टू हैव समथिंग जो आपको सारी ज़िंदगी काम आए। उसमें आपकी सेविंग्स भी आ सकती हैं, आपकी तरह बिजनेस भी आ सकता है। हमने बहुत लोगों को ऐसे देखा है, वो बस हैंड टू माउथ ही चल रहे होते हैं और वो कहते हैं बस अल्लाह वाली पे के बाद जिस हले पे तेस हले पे अॻियां ॾिठो वेंदो। तो बहुत ज़रूरी है, और स्पेसिफिकली एक्टर्स के लिए, क्योंकि उनके इश्यूज़ बड़े हाईलाइट होते हैं। बिल्कुल। हालांकि हमारे पाकिस्तान में बहुत सारे लोग हैं जो इस प्रॉब्लम से सफ़र कर रहे हैं, लेकिन हाईलाइट हमारा एक्टर, बहुत बड़े बड़े हमारे नाम, आई रिमेंबर बहुत सारे ऐसे हमारे बड़े बड़े नाम हैं जो इस वक्त कहीं लाहौर में, कहीं सिंध के किसी कोने में आज वो एक्टर्स हैं जिनके पास माज़रत के साथ खाने को भी अब पैसे नहीं है, क्योंकि उन्होंने अपने टाइम पे उस तरह प्लानिंग नहीं की। तो एक एक्टर के लिए या किसी भी आदमी के लिए इस दौर में प्लानिंग करके चलना बड़ा ज़रूरी है। बिल्कुल ऐसा ही है साजिद? बिल्कुल ही ऐसा। अच्छा, हिते इन ॻाल्हि खे थोरो सो मां अॻियां वधाईंदे थोरो सो मां इन ॻाल्हि खे कनेक्ट करणु चाहियां थी उन इशू ते जेको हिन वक़्तु अगेन इलाही घणो हली रहियो आहे।
असां प्लैनिंग बि करे छॾियूं असां पंहिंजूं प्रॉपर्टीज़ बि ठाहे छॾियूं असां प्रॉपर्टी ठाहे असां रेंट ते बि ॾेई छॾी त अॼुकल्ह ॾाढो कॉमन आहे कंहिं बि रेंटल प्रॉपर्टी खे पंहिंजो चवराइणु इन हवाले सां छा कुझु थी रहियो आहे ऐं छा कानून छा ॻाल्हाए रहियो आहे जेका कब्ज़ा माफ़िया असां वटि अची वई आहे इन हवाले सां थोरो सो ॿुधाइजो। ॾिसो कब्ज़े जे हवाले सां हिकु स्पेशल लॉ ठहियलु आहे 2005 जो इलीगल डिस्पोजिशन एक्ट। हूअं त नॉर्मल इहो सिविल डिस्प्यूट हूंदो आहे, ठीकु आहे, ॿिनि माण्हुनि जे विच में जेको आहे त उन जे हवाले सां जॾहिं कब्ज़ो रिकवर करणो हूंदो आहे त सिविल कोर्ट में वञिबो आहे। सिविल कोर्ट तव्हांखे पंहिंजो जेको पोज़ीशन आहे उहो रिकवर करे ॾींदी आहे। अगरि कंहिं तव्हांजी प्रॉपर्टी ते इलीगली तरीक़े सां ऑक्यूपाई कयो आहे या कब्ज़ो करे वरितो आहे, तव्हां पंहिंजे राइट खे डिक्लेयर कराईंदा हो त तव्हां इन जा ओनर आहियो ऐं उन खां पोइ तव्हां उन जो पोज़ीशन रिकवर कराईंदा आहियो। लेकिन इन एडिशन टू डेट हिकु क्रिमिनल रेमेडी बि जेको लिटिगेंट वटि अवेलेबल आहे उहा आहे सेशन कोर्ट में डायरेक्टली कंप्लेंट फाइल थींदी आहे, जंहिंमें इहो जेको एक्ट आहे इहो ऑफेंस में कन्वर्ट थींदो आहे ऐं न सिर्फ़ु कब्ज़ो रिकवर थींदो आहे बल्कि उहो पीनलाइज़ बि थींदो आहे। मतिलबु उन में पनिशमेंट बि अक्यूज़ खे मिलंदी आहे जेको आहे, ऐं उनजी पनिशमेंट 10 इयर्स ताईं आहे। लिटिगेंट लाइ हल इहो आहे त उहो कंप्लेंट फाइल कंदो आहे सेशन कोर्ट जेको कंसर्न उनजे ज़िले जो जेको सभ खां वॾी कोर्ट आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट, उनजी जुरिसडिक्शन ते इहो मैटर हलंदो आहे ऐं उहा ई कब्ज़ो बि रिकवर करे ॾींदी आहे। ऐं अगरि इहो साबित करे वियो त इन जी प्रॉपर्टी ते गैर कानूनी तरीक़े सां कब्ज़ो कयो वियो आहे त उनखे पोइ पीनलाइज़ बि कयो वेंदो आहे अक्यूज़ खे जेको आहे। सही। अच्छा मां थोरो सो इहो फैज़ साहब मां इहो बि ॼाणणु चाहियां थी असां जीअं जेको तव्हां साबित करण जो वर्ड तव्हां इस्तेमालु कयो आहे न, साबित छा सां थींदो? ओरिजिनल डॉक्यूमेंट्स सां थींदो? मां ॾिठो आहे त अॼुकल्ह असां वटि इहो ॾाढो स्कैम थी रहियो आहे त असां वटि हिकिड़ी प्रॉपर्टी जा 2-2 3 ओरिजिनल डॉक्यूमेंट्स बि वञी रहिया आहिनि। त पोइ जेको इंडिविजुअल जेको प्रॉपर्टी ऐं इहो स्पेसिफिकली असां रेंटल ते त वरी सां ईंदासीं, स्पेसिफिकली जेके नयूं बिल्डिंग्स ठही रहियूं आहिनि उन्हनि में इलाही घणो थी रहियो आहे त हिकिड़े प्लॉट जे मथां 3 ओरिजिनल डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उन जा मालिक उहे वेठा आहिनि, हिकिड़े कंहिं अपार्टमेंट जे मथां 3 माण्हू आहिनि। इन शइ खे कीअं पियो ॾिसिजे, कीअं पियो इनखे डील कजे? ॾिसो हिन में जेको आहे न हिकिड़ो त मां चवंदुसि त जेको पार्टी आहे न उनजो पंहिंजो बि फेल्यूर आहे। असां वटि जेके ट्रांज़ेक्शन्स थियनि थियूं न पियूं, फाइनेंशियल ट्रांज़ेक्शन थियनि थियूं पियूं, उहे उन्हनि जो जेको आहे न वर्बली थियनि थियूं पियूं पाण में, जेको 2 पार्टीज़ पाण में मुआइदो करे छॾियो, जेको उनजो कोई एविडेंस न आहे, ठीकु आहे, पैसे जी डिलीवरी करे छॾी, प्रॉपर्टी जो पोज़ीशन न मिलियो, हाणे अची क्वेश्चन आहे बाबा पोज़ीशन जेको आहे कीअं रिकवर कयो, जंहिंजो पोइ ते कोई ट्रेल ई न आहे त उन्हनि इहा हिकिड़ी ट्रांज़ेक्शन कई हुई, ठीकु आहे। अगरि उहे कनि बि था पाण में को रिटन में, लेकिन उनजी गवर्नमेंट सां जेको रजिस्ट्रेशन जो पूरो प्रोसेस आहे उहो नथा कनि पिया। शायदि उन जा खोड़ रीज़न थी सघंदा, टैक्सेशन खां बचण लाइ जेको आहे न, या उहो चवंदा त इन जी फीस जेका ट्रांसफर जी फीस आहे ओनरशिप जी टाइटल जी ट्रांसफर जी उहा केरु भरे, ठीकु आहे, उन डिस्प्यूट में उहो कराइनि ई नथा। पोइ जॾहिं उहो पोज़ीशन रखियूं वेठा आहिनि या जेको आहे उनजो अॻिते हली करे इशूज़ लेटर स्टेज ते जॾहिं डेवलप थियनि था पिया, पोइ उन्हनि खे यादि अचे थो पियो त हाणे असांखे पंहिंजो इहो राइट बि एक्वायर करिणो आहे। सही, ठीकु आहे। हिकु त इहो बि असां जेको आहे न ॾिसूं था पिया, जॾहिं असांजे कॉलर्स जेको आहे न असांखे कॉल्स कंदा आहिनि ऐं पंहिंजे इशूज़ डिस्कस कंदा आहिनि, उन मां असां इहो ऑब्ज़र्व कंदा आहियूं त इहा शइ बि आहे। हा, टैक्सेशन खां बचण जे लाइ इहो थींदो आहे। अच्छा, हिकु ॾाढो मां ईज़ी वर्ड्स में पंहिंजे नाज़रीन खे सम्झाइण थी चाहियां, ॾाढो ट्रांसपेरेंट तरीक़े सां। हिकु बिल्डिंग आहे जेका प्रॉपर्टी ठाहे रही आहे, हाणे उन में आम माण्हू वञे थो, उहो को बि अपार्टमेंट वठणु वञे थो, को बि प्लॉट वठणु वञे थो, कंहिं जॻह ते वञे थो। मूंखे ॿुधायो कहिड़ा उहे लीगल शयूं आहिनि जेके कॉमनली तव्हांखे लॻे थो माण्हू न ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि जा केसिस तव्हां वटि ईंदा आहिनि? बिकॉज़ ॾिसो टैक्सेशन ताईं बि ॻाल्हि तॾहिं वेंदी जॾहिं उन माण्हू खे ख़बर हूंदी त मूंखे टैक्स भरिणो आहे। कहिड़ी ख़बर जेका ओपोनेंट पार्टी हुजे उहा टैक्सेशन खां बचंदी हुजे ऐं जेको पाण जेको ॿाहिरि हुजे उहो न बचंदो हुजे, उहो लीगल वञणु चाहींदो हुजे। सो कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾिसणु ॾाढो ज़रूरी आहे जॾहिं तव्हां प्रॉपर्टी वठणु वञो था? बिल्कुलु बहितरीनु सुवालु। अगरि कोई हिकिड़ो बायर काई प्रॉपर्टी परचेस करे थो, सभ खां पहिरीं ॻाल्हि त उनखे ॾिसणु घुरिजे त जंहिंखां उहो परचेस करे थो पियो, जेको सेलर थींदो उन ट्रांज़ेक्शन में, छा उहा शइ ओन करे थो या नथो करे, छा उन वटि उहा टाइटल डॉक्यूमेंट आहे उन ओनरशिप जी। थींदो आहे ईअं त कंहिंखे सेल कई ऐं उन वरी ॿिए कंहिंखे बि सेल कई, इन्हनि पाण में काई उनजी ट्रांसफर न कराई, वरी हिन माण्हू वरी कुझु सालनि खां पोइ वरी उन 3 माण्हू खे, 4थे माण्हू खे सेल कई, ईअं मल्टीपल ट्रांज़ेक्शन थींदियूं आहिनि जंहिंजो को पोइ हिते रिकॉर्ड न हूंदो आहे। त जॾहिं बि हिकिड़ो बायर जॾहिं को प्रॉपर्टी परचेस करे थो पियो त जेको सेलर आहे जेको उनखे सेल करे थो पियो या उनजो जेको प्रेमिसिस जो जेको ओनर आहे उहो मालूम करे त उहो केरु आहे। अगरि त जेको उनखे सेल करे थो उहो उनजो ओनर ई न आहे त उहा जेको एग्रीमेंट उन दरमियान थींदी उनजो कोई कानूनी हैसियत ई न रहंदी। सही। अच्छा, ही छो त ही हिकिड़ो पॉइंट आहे, अॻियां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे ॾिसणियूं आहिनि, इन जे तमामु शयुनि जे बारे में इंशाल्लाह प्रोग्राम में ॻाल्हाइणो आहे। पहिरीं ब्रेक ते वञणु मां चाहियां थी, बिकॉज़ ही एक्चुअली ॾाढो कॉमन हिकु इशू आहे ऐं असां वटि पहिरीं त असांखे इहो चवंदा त उन जेको बिल्डर आहे उनजो तव्हां रिकॉर्ड चेक कयो, पर हाणे त मार्केट में
हज़ारे नवां बिल्डर्स आहिनि जेके वेठा आहिनि। सो वंस तव्हां ओॾां वञो था त तव्हांखे छा छा शयूं चेक करणियूं आहिनि इहो असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं, पर उन खां पहिरीं ब्रेक ते हलूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हि जिथे अधूरी छॾीसीं मां चाहियां थी त उतां ई शुरू कजे, उन खां पोइ कुझु ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल करण वारी आहियां, त तव्हांखे सां गॾु रहणो आहे। सो ये सवाल हम सबका है, नहीं साजिद साहब भी पूछ रहे थे ना अभी ब्रेक में कि यार ये प्रॉपर्टी है वो, ये हम सबके साथ मसला है एक्चुअली। ये वही मसला है कि हमें लॉ की जो एजुकेशन है ना वो बड़ी कम है हमारे पास। तो ये सारी चीज़ें हैं जो सामने आती हैं। अब मैं एग्जैक्टली कानून की नज़र में, बिकॉज जिस तरह जीअं तव्हां चई रहिया आहियो फ़ैज़ साहब, त ज़ाहिर जेके प्रॉपर्टी रिलेटेड जेके अंदरून इशू आहिनि उहो त ज़ाहिर रियल स्टेट वारो ई सम्झी सघे थो, बट कानून जे मुताबिक़ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिकु आम माण्हू खे ॾिसणु खपनि ताकी सुभाणे उन जे लाइ को मुश्किलात पैदा न थिए ऐं सुभाणे उहो कानून जो दरवाज़ो न ठड़काए। त कानून कहिड़ियूं कहिड़ियूं डॉक्यूमेंट घुरंदो आहे जेको तव्हां का प्रॉपर्टी तव्हां ख़रीदणु वञो था त तव्हांखे उहे ॾिसणा आहिनि? बिल्कुलु, ॾिसो अगरि हिन में जीअं मां पहिरियों ज़िक्र कयुमि, अगरि त सेलर इंडिविजुअल आहे, हिकिड़ो शख़्स आहे जेको सेल करे थो पियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जॾहिं सेल करे थो उनजी टाइटल उहो ऑन करे थो तॾहिं सेल करे थो पियो। सही। त जेको बायर आहे इन प्रिज़म्पशन ते रिलाए न करे, लेकिन उहो उनखे काउंटर वेरीफाई करे त उहो सेलर आहे बि या न आहे। जेके कंसर्न रजिस्ट्रार थी वियो, जिते जिते डॉक्यूमेंट्स जो रिकॉर्ड हूंदो आहे उते वञी करे उहो सर्च सर्टिफिकेट लाइ अप्लाई करे सघे थो ऐं कंसर्न ओनरशिप जो जेको स्टेटस आहे उहो जानकारी हासिल करे सघे थो त हिन प्रॉपर्टी रिलेटेड जेको मूंखे सेल करे थो पियो, छा उहो इन जो ओनर आहे बि या न, या केरु इन जो ओनर आहे। सही, ठीकु आहे। हिते जॾहिं ओनरशिप हिते तव्हां वटि हिकु बायर वटि क्लियर थी वियो स्टेटस, त अॻियों ई बंदो उन शइ जो उन जो प्रॉपर्टी जो मालिक आहे त उहो सेल करण जो बि इंटाइटल्ड आहे। ऐं पोइ उहो हिकिड़े कानूनी एग्रीमेंट जे ज़रिए, लीगल एग्रीमेंट जेको हिकु स्टाम्प पेपर जे ते थींदी आहे, ठीकु आहे, उन जे ज़रिए सां उहो उन सां मुआइदो करे सघे थो, शराइतो ज़वाबित तय करे सघे थो, कंसिडरेशन अमाउंट जेको उन जे बदिले में उनखे ॾींदो आहे, उन प्रॉपर्टी जी वैल्यू, उन जी छा मुदत हूंदी, कीअं उहो पे कंदो, उहो सॼा शराइतो ज़वाबित पंहिंजे मुआइदे जे अंदरि उहो जर्नली सां हिकु स्टैम्प पेपर ते कॉन्ट्रैक्ट ठहंदो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ये ॿ अगरि कंहिं वटि माण्हू वटि बायर वटि शयूं आहिनि त दैट मीन्स त उहा जेका प्रॉपर्टी आहे उहो लीगली तरीक़े सां उहो ख़रीदे रहियो आहे। जी, लीगली तरीक़े सां उहो ख़रीद करे रहियो, लीगल प्रोसेस में इन्वॉल्व आहे। ठीकु आहे। इन स्टाम्प, लेकिन इन खां अञा फर्दर प्रोसेस बि मूव थींदो आहे। इन स्टाम्प पेपर खां इहो ओनरशिप जो सबूत न आहे। ओनरशिप रजिस्ट्रार जेको आहे कंसर्न उहो डीड इशू कंदो आहे, जेके सेल डीड चइबो आहे। हीअ जेका हीअ सेल एग्रीमेंट आहे। ठीकु आहे। उन खां पोइ उहे ॿई पार्टीज़ वेंदियूं आहिनि कंसर्न रजिस्ट्रार वटि ऐं कंसर्न रजिस्ट्रार हुनजी इंक्वायरी कंदो आहे, ॿिन्हिनि खां पुछा गुछा कंदो आहे, छा तव्हां सेल कई, उहो तव्हां केतिरे में सेल कई वग़ैरह वग़ैरह, पंहिंजी मालूमात करे इंक्वायरी करे सेटिस्फेक्शन त बाबा हीअ सेल थी आहे फलाणे माण्हू खे, त पोइ हिकिड़ी रजिस्टर्ड सेल डीड इशू कंदो आहे। जॾहिं उहा बायर खे मिली वई त हाणे उहो उनजो टाइटल डॉक्यूमेंट आहे, हाणे उन ते उहो मिल्कियत क्लेम करे सघे थो ऐं पोज़ीशन बि रखी सघे थो। ठीकु आहे। ऐं छो त असां वटि हिन वक़्तु सैलरी ॾींहुं तमामु जेके शयूं आहिनि उन तरीक़े सां डिजिटलाइज़ कोन थियूं आहिनि, ज़ाहिर मैनुअल वर्क हिन वक़्तु बि थी रहियो आहे, त छा तव्हांखे लॻे थो त चांसिस आहिनि त हिकु ई प्रॉपर्टी ते इहो जेको प्रोसेस आहे उहो 4 दफ़ा थी सघे? थी सगे तो पॉसिबिलिटी आहे। पोइ कोर्ट वञे मतलब खुदा न ख़ास्ता प्रायर जेके आहिनि उहे असां अहिड़ा का प्रिकॉशन्स न आहिनि जो असां इन चक्कर खां बची सघूं। बेसिकली मुंहिंजो सवाल इहो हो त असां इन चक्कर खां असां बची सघूं, अहिड़ा का प्रिकॉशन्स न आहिनि? बिल्कुलु आहिनि। उन लाइ पहिरियों उहो ड्यू डिलिजेंस जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, जेको मां पहिरियों बि ज़िक्र कंदो हुयुसि, पंहिंजे टाइटल जो क्लेरिफिकेशन कराईंदो आहे कंसर्न सब रजिस्ट्रार वटि वञी करे, त सर्च सर्टिफिकेट लाइ अप्लाई कंदो आहे त उन ते उनजो ओनरशिप स्टेटस कंहिंजो आहे। जॾहिं उहो हुनखे इशू थी वियो न, त हाणे क्लियर आहे हिन प्रॉपर्टी ते त हे ई हिन जो मालिक आहे, हिकिड़ो ई हिन जो मालिक आहे ऐं उहो हुनखे सेल करे सघे थो। सही, ठीकु आहे। त उहो असांजे जेको डॉक्यूमेंट आहे उहो एक्चुअली ॿुधाईंदो असांखे त उन में जेके प्रायर जेतिरा बि उनजा ओनर आहिनि उनजा बि नाला उन में रजिस्टर हूंदा, ईअं तव्हां चई रहिया आहियो? ठीकु आहे। सो उहो हिकु डॉक्यूमेंट आहे जेको इहो ॿुधाए सघे थो त उहो प्रॉपर्टी कंहिंजी आहे ऐं तव्हां सही तरीक़े सां उनखे परचेज़ करणु तव्हांखे खपे या न करणु खपे। अच्छा जी, अॻियां वधंदे ख़बर न आहे, जो प्रॉपर्टी असां चक्कर में पइजी वियासीं, अॻियां वधंदे बिकॉज ये मसला है ना हमारे साथ, कभी ऐसा हुआ है? खुदा ना खास्ता नहीं, ऐसा हुआ तो नहीं है, लेकिन खबरें बहुत हैं। अच्छा, मेरा भी एक भाई से सवाल है, बाज़ दफ़ा ये चीज़ें हो जाती है कि भाई फाइल बन गई, फाइल मिल गई, लेकिन ट्रांसफ़र नहीं मिल रहा, ट्रांसफ़र बंद है, ये भी एक खबर आती है। लीज बंद है, अपार्टमेंट्स में होता है, लीज बंद है, ट्रांसफ़र बंद है, तो इसका क्या तरीक़ेकार है भाई? कि एक सीधा रास्ता होना कि आपने इस रास्ते पे जाना है, इसका ये तरीक़ेकार है, इस तरीके से बाय कर सकते हैं, ट्रांसफ़र बंद का क्या है, लीज बंद का क्या है, ये सारी क्या खबरें हैं?
देखिए ये जो फाइल वाला सिस्टम है ना, इसमें ये ओनरशिप की ज़मानत नहीं होता, इससे मिल्कियत क्लेम नहीं की जा सकती। ये जिसके पास है वो ही उसका ओनर है। और फाइल्स वगैरह में ये जो कराची में सिस्टम है कि जिसमें जो है प्रॉपर्टी अगर किसी ने ख़रीदी, वो फाइल परचेज कर लेता है, फिर वो आगे किसी तीसरे बंदे को वो फाइल देके उससे अमाउंट जो है हाँ, ले लेता है। ठीक है, इन ट्रांजैक्शंस की कानून के अंदर कोई हैसियत नहीं है, सही, कोई लीगल वैल्यू नहीं है। हाँ सही। तो ये कानून, ये अगर आपके पास इस तरह का कोई प्रॉपर्टी है तो इसकी कानून की नज़र में कोई वैल्यू नहीं है। सवाल तो मेरा है ये था कि लीज बंद हो गई, ट्रांसफ़र बंद हो गया। हाँ। अब एक सीधा तरीक़ेकार होता है, अब आपकी बात ठीक है कि फ़ाइल दे दी, अच्छा अब फाइल है उसकी वेरिफिकेशन के लिए भी उनके अपने ही ऑफिस बने हुए हैं, वह आप वहाँ से जाएं इसकी वेरिफिकेशन हो जाएगी। यही तो मार खाते हैं ना हम उनके ऑफिस क्यों जाएं? yes. हम वहाँ क्यों नहीं जाएं जहाँ एक्चुअली कानूनन जो गवर्नमेंट ने सरकारी दफ्तर, वो फिर वहाँ हमारे लिए जाना मसला हो जाता है ना। हम वो इतनी लाइनें लगा के खड़े हो, फिर वो एक गवर्नमेंट ऑफिस का एक तस्वर होता है। मसला लिटरली ये होता है कि हम उससे बचने के लिए हम कहते हैं कि यार चलो हो गया, और फिर जब इस तरह का अगर कोई प्रॉपर्टी बेच भी रहा होता है तो वो आपको कन्विंस इतना अच्छे से कर लेता है कि आपको लगता है नहीं भाई यही दुनिया में सच्चा आदमी, और कोई सच्चा आदमी नहीं है। लेकिन अगेन वही बात कि हमें लीगली लोगों को एजुकेट करना पड़ेगा, क्योंकि प्रॉपर्टी ये वन ऑफ द इशू है। लोगों की ज़िंदगियां इस तरह हो जाती हैं, और हम जब इंटीरियर में बात करते हैं तो ना सिर्फ, मैं सिर्फ सिंध की बात नहीं कर रही, मैं ओवरऑल सारे पाकिस्तान की बात करते तो छोटे छोटे गांव देहातों में माजरत के साथ लेकिन बच्चियों को इस तरह कॉन्ट्रैक्ट वाइज और इस तरह किया जाता है। तो ये हमें लीगली ये एजुकेशन होनी चाहिए, और कोई कानून ये नहीं कहता कि किसी इंडिविजुअल को आप सेल परचेज कर सकें, खुदा ना खास्ता। लेकिन हमारे पास हो रहा है, शादी के नाम पर लोग कर रहे हैं, जो चाइल्ड मैरिजेज हो रही हैं वो हिडन, यही था ना, तव्हां पैसनि जे लेन देन में माण्हुनि खे तव्हां करे रहिया आहियो। सो खोड़ सारी शयूं इहो थी रहियूं आहिनि। हिन वक़्तु इन मामले ते एक्चुअली ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, इन माण्हुनि खे एजुकेट करण जी ज़रूरत आहे। अच्छा जी, खोड़ सारा ॿिया बि मामलात आहिनि ज़िंदगी में जंहिं ते ॻाल्हाइण जी बि ज़रूरत आहे ऐं जंहिं ते कमु करण जी बि ज़रूरत आहे, पर जी पंहिंजे मॉर्निंग शो खे बि वधाइण जी ज़रूरत आहे। त मां चाहियां थी त कुझु मॉर्निंग शो जी प्यारी प्यारी ॻाल्हियूं पंहिंजे शो में शामिल कयां। कुझु जल्दी जल्दी सां सवाल तव्हां ॿिन्ही खां मां करणु चाहींदमि, ऐं पंहिंजी पंहिंजी फील्ड में रही आपने उनके जवाब देने हैं, अपनी अपनी फील्ड के हद तक रह के। अच्छा ये बताएं, आपसे स्टार्ट करूंगी, मुझे बताएं साजिद, अगर अपनी फील्ड में कोई सुपर हीरो बनना हो, आपने कोई पावर आपको चाहिए हो, कौन सी चाहिए होगी कि कुछ आप कर सके अपनी फील्ड में उससे? अपनी फील्ड में पावर, मुझे नुमान एजाज जैसी पावर चाहिए, जैसे जैसे वो, ये नई बात हमें पता चली, नुमान एजाज साहब सुपर हीरो हैं। मैं तो उनको मानता हूँ सुपर हीरो, जैसे उनके पास पावर्स हैं, जैसे उनके पास स्किल हैं। अगर मेरे पास कुछ कैश करने का मौका मिले तो मैं चाहूँगा। वो एक्टिंग का स्कूल है लिटरली, और वो यूं कैरेक्टर चेंज करते हैं, वो बहुत बड़ी चीज़ है। वो उन तक बहुत बड़े एक्टर हैं, हम बहुत बड़ी बात कर रहे हैं। अच्छा खैर, तो उनकी कुछ क्वालिटीज़ अगर आपको मिल जाए तो अच्छा हो जाएगा, नहीं वो पावर मिल जाए। हिते छा कंदो पंहिंजी फील्ड में तव्हां? मूंखे अहिड़ो हिकिड़ो पावर ॾिनो वञे जंहिंसां मूंखे 24/7 मां पंहिंजे क्लाइंट्स लाइ अवेलेबल हुजां। माने कि इंसान मूंखे कन्वर्ट कयो वञे हिकु अहिड़ी मखलूक में जंहिंमें मूंखे कोई सुम्हण जी ज़रूरत न हुजे, आराम जी ज़रूरत न हुजे, ऐं मां पंहिंजो पूरो टाइम जेको आहे पंहिंजी सर्विस खे ॾेई सघां, छो त हिते इन जी इलाही सख़्तु ज़रूरत आहे। ट्रू। ऐं मूंखे लॻे थो फ्यूचर जेको आहे न वो ईअं अचे भी थो, लग रहा है कि फ्यूचर में ऐसा होगा कि जैसे आप 9 to 5 फॉर एग्जांपल अगर आप अवेलेबल हैं तो 5 to 10 आपका कोई वर्चुअल असिस्टेंट होगा जो लोगों को गाइड कर रहा होगा। आहिस्ता आहिस्ता दुनिया इस तरफ जा रही है। अच्छा, इस तरीके से चल भी रहा है, बिल्कुल ऐसा चल रहा है। अब वो जो मुझे लग रहा है ये नॉर्मल लाइफ में आ जाएगा। ये कुछ ऑफिसेज हैं जो 24 घंटे खुले रहते हैं। हाँ। शिफ्ट जो होती है उसमें मॉर्निंग में बॉस बैठा होता है तो रात में एम्प्लॉय होता है। हाँ बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। और नहीं वो तो चलो एक फिजिकल है, लेकिन मुझे लगता है वर्चुअली भी आप आहिस्ता आहिस्ता टेक्नोलॉजी इस तरफ जा रही है कि आप अपना एक 5D 6D फिगर बिठा दें, कोई आपसे उनको लगेगा कि आपसे बात करें, पता चले आप तो सो रहे, वो तो कोई आपकी फीड हुई चीज़ है जो चल रही है। खैर जी, फिल वक्त हिन दुनिया में रहूँ था, हिन दुनिया की कुछ गालियों कहूँ था। कभी कोई सेट पे कोई अनयूजुअल सी चीज़ हुई हो जो आपको याद है, कोई बड़ी अजीब सी चीज़ जो डिस्कस करना चाहें आप? नहीं हुई तो नहीं है। कभी तो कहीं सालन गिर गया होगा कपड़ों पे, और अजीब नहीं यही हुआ होगा जिंदगी में? थप्पड़ किसी ने सीन में मारा होगा, सच में लग गया होगा। मेरे साथ हुआ एक बार। उसमें हुआ था, हुक ड्रामा कर रहे थे हम, और वो कर रहे थे हम इंडस्ट्रियल एरिया की तरफ। सो उसमें था कि प्रॉपर कोई बैठने की भी जगह नहीं थी। सो फिर
और तकरीबन 24 घंटे हम उस सेट पे रहे। हाँ। और 24 घंटे में ऐसा था कि कंटिन्यूसली आपका सीन खत्म हो रहा है, इनका स्टार्ट हो रहा है, इनका खत्म हो रहा है, तो इनका स्टार्ट हो रहा है, तो वो उफ 24 घंटे वैसे भी इंसान 24 घंटे तो वहाँ सेट पे होगा, उसके अलावा कब से जाहिर जागे है, हुए हाँ, क्या हाँ। है, तो बस वो एक था बहुत ही टिपिकल उफ। मामला। तो कभी तो कभार उसके ऐसा अलावा- भी होता है। हाँ, लोगों को उसके लगता है एक्ट्रेस की लाइफ बड़ी लग्जरियस होती है, लेकिन ये एक्टर ही जानते हैं कि वो कितनी कुर्बानियां देते हैं। सेट पे आप आके देखें एक्टर की हालत, तब आपको पता चलेगा जब डिफरेंट कैरेक्टर्स मिलते लोग हैं। बोलेंगे और- इनसे बड़ा तो कोई मजदूर आदमी ही नहीं है दुनिया बिल्कुल में। अच्छा जी, को अनयूजुअल का शे जेका थी हुजे कोर्ट रूम में हूँ ही कॾहिं डील करे न अहिड़ी का शइ फेस त कॾहिं कोन कई आहे। हमेशह जेको आहे नेचर बि हिन शइ खे कयो, जेका शइ प्लान कई आहे अकॉर्डिंगली उहा शइ थी आहे जेको आहे त अनहोनी कॾहिं का थी न आहे जेको आहे। कॾहिं का अहिड़ी को अनहोनी को इंसिडेंट न थियो हुजे, को अहिड़ो केस अनहोनी अची वियो हुजे त तव्हां चइजो यार ही मतिलबु हिन लाइ बि कोर्ट अचिबो आहे छा? बिल्कुलु मिसलिनियस इशूज़ हूंदा आहिनि जंहिंजे करे असांखे जेको आहे कोर्ट में वञिणो पवंदो आहे। जीअं मां पहिरियों ॻाल्हि कयमि त जेको आहे तव्हां लीगल अवेयरनेस न हुजण जे करे असांजे जेके लिटिगेंट्स आहिनि, जेके असांजे क्लाइंट्स आहिनि, उहे पेटी इशूज़ बि असांजे जेको आहे खणी ईंदा आहिनि, जेके आउट ऑफ कोर्ट बि रिजोल्व थी सघनि था। उनखे असीं उन तरीक़े सां गाइड कंदा आहियूं त लिटिगेशन में वञण जी ज़रूरत न आहे। हालांकि असांजे कारोबार जो ई नुक़सानु आहे, ठीकु आहे, लेकिन असीं बीइंग ऑनेस्ट उन्हनि खे उहो सजेस्ट कंदा आहियूं त लिटिगेशन जी तव्हांखे ज़रूरत न आहे। जॾहिं तव्हांखे ज़रूरत पई त असां तव्हां लाइ अवेलेबल आहियूं। सही। कहिड़ी उहा शइ आहे जेको हिकु वकील उन खां बिना ॿाहिरि घर खां नथो निकिरी सघे? मतिलबु अगरि तव्हां ये ब्लैक एंड वाइट हिकु यूनिफॉर्म पायो पिया त उन सां गॾु उहा शइ हुजणु खपे। पेन पेन, Yeah, of उन खां course. बिना वकील नथो ॿाहिरि निकिरी मतिलबु सघे। असांखे जेको आहे वो मस्ट शइ हुजणु खपे तव्हां वटि। प्रोफेशनल लाइफ में त इहा लाज़मी आहे। मतिलबु जेको आहे असां जॾहिं बि काई शइ रिव्यू कंदा आहियूं, रिसर्च कंदा आहियूं, त असांखे को केस लॉ मिलंदो आहे, को लॉ मिलंदो आहे, जेके नोट डाउन करणु तमामु लाज़मी हूंदो आहे। ठीकु आहे, त उन जे करे असांजे लाइ इहा तमामु पेन लाज़मी हुजण शइ इलाही आहे। ज़रूरी आहे। असांजे सेट ते माण्हुनि खे पेन जी वैल्यू कोन ख़बर आहे। ॿुधो वकील साहब चवनि पिया त जेसि ताईं मूं वटि पेन न हूंदो मां वकील पूरो न आहियां, मूं वटि पेन हुजणु खपे, सो कलम जी एतिरी वैल्यू आहे। अच्छा, यहाँ पे एक कोई ऐसी चीज़ जो आपको लगे कि जिसके बिना एक्टर अधूरा है, जिससे आप घर से ना निकल सकें? अच्छा, एक्टर अगर मैं ओवरऑल बात करूं तो एक्टिंग के लिए आपके इमोशंस और वो तो साथ ही होती है ना, कोई yes. ऐसी चीज़ जो अपने साथ आप कैरी करें। फोन, फोन, मोबाइल फ़ोन ये तो इंसान की ज़रूरत एक्टर के बन लिए गई फ़ोन है। होना बड़ा So, ज़रूरी है, और ना कोऑर्डिनेट कैसे करेंगे हम, कैसे पहुंचेंगे? फ़ोन के अलावा तो अब आजकल ये है कि किसी जगह पे नेटवर्क्स नहीं होते, तो वहाँ बड़ी डिस्टर्बेंस होती है कि यार नेटवर्क नहीं आ रहे, टाइम गुजारना बहुत मुश्किल हो जाता है तब। हाँ, तो फ़ोन और नेटवर्क हमारे लिए बड़ा ज़रूरी है। ठीक है, कोई ऐसी चीज़ जो आप खुद कुकिंग करते हैं? वैसे आप दोनों हम बिल्कुल करता हूँ। करते हैं आप? तो आप तो जीत जाएंगे इसमें सबसे अच्छे। तरह आपके लिए सवाल ही मैं चेंज कर देती हूँ, कौन सी चीज़ सबसे ज़्यादा अच्छी लगती है पकाना? पकाने में कुकिंग ऐसा एंजॉय, मुझे कुछ भी दे दें तो मैं उसे एंजॉय करता हूँ पकाते हुए। हाँ, ऐसा नहीं है कुछ। ये मैं तस्वर कर रही हूँ इस वक्त साजिद को किचन में खड़े होके चम्मच चला रही हूँ, पसीना निकल रहा है कुछ। उसके पीछे भी एक बात है, उसके पीछे ऐसी बात है कि मैं तकरीबन मैट्रिक के बाद से हॉस्टल चला गया था 2 साल के लिए। सो जब हॉस्टल गया 2 ट्रेनिंग साल वहाँ के से लिए, मिली थी। सो वहाँ से फिर ये था कि शुरू में तो होटल के खाने खाते हुए बहुत मज़ा आ रहा था। हाँ। लेकिन वो एक टाइम तक। हाँ। अब जब आप एक टाइम तक, फिर ये था कि खाना देख के भी पेट भर जाता था, भूख लगी हुई, खाना देखा पेट भर गया, यार अब नहीं खाया जाएगा, बस तब से स्टार्ट की। हाँ। और अभी आजकल घर में ये स्टेटस है कि जब मैं खाना बनाता हूँ तो हाँ। सबका ये मतलब बाज़ वक्त भी मेहमान भी घर पे आ रहे होते हैं तो भाई साजिद खाना ज़रूर बनाएगा। ज़बरदस्त ये ज़बरदस्त, चीज़ भी हो बहुत अच्छी बात है। हिते सेम सिचुएशन आहे, एकेडमिक जर्नी आउट ऑफ होम रही आहे, त इन जे करे 12 सालनि खां घर खां ॿाहिरि रहिया हूं, त उन में कुकिंग मजबूरी तौर ते शुरू कईसीं, लेकिन आहिस्ता आहिस्ता मज़ो आयो ऐं जेको आहे न सुठियूं डिशिस बि ठाहियूंसीं। ऐं ईज़ी त फूड उहो ई लॻंदो आहे, अंडो बॉयल कयोसीं त मतिलबु सभ खां बहितरीनु ईज़ी फूड असां लाइ इहो आहे। यार कहिड़ो माण्हू आहे जेको अंडे बॉयल करण खे कुकिंग चवंदो आहे? या कुकिंग आहे? मैं ये जो लोग कहते हैं ना कि हाँ मुझे हमें कुकिंग आती है, मैं अंडे बॉयल करने में, कि ये कौन सी कुकिंग है जो अंडे बॉयल करने को कहते हैं? फूड त आहे न, फूड थी वियो, तव्हां हुनखे कंज़्यूम कयो था पिया। तव्हांजे लाइ असां मञी छॾियो। अच्छा, जल्दी सां हिकु आख़िरी शइ, तव्हां ॿिन्ही खे हिकु ॾींहं जे लाइ हिकु ॿिए जी ज़िंदगी स्विच करणी आहे, मतिलबु आपको एक एडवोकेट बन जाना है, तव्हांखे हिकु एक्टर ठही वञिणो आहे, कीअं इमेजिन कयो था ज़िंदगी? बहुत टिपिकल लग रहा है, मतलब मुझे तो भाई का नहीं पता किस तरीके से क्या मैनेज करना तभी होगा। तो पूछ रही हूँ मैं, पता होता तो फिर मजा थोड़ी ना आता। सारा वो तो सारा यार, तुम दिन तो एक्टर हो, तुम्हें पता होना चाहिए कैसे लॉयर की लाइफ कैसी हो सकती है। बात ये है कि जो एक एक्टिंग तो आपके पास स्क्रिप्ट मिल जाता है, आपको आपने उसको देखना है, बस इमेजिन करना है और परफॉर्म कर देना है। एक रियल लाइफ और एक्टिंग में बहुत सारा फ़र्क है।
तो सोचें अगर आप ऐसे, आप लॉयर हैं, आप घर से बाहर निकल रहे हैं, आपने इसी तरह का यूनिफॉर्म पहना हुआ है, तो ये तो मैं आपको करने के बाद बता सकता हूँ कि क्या हुआ है। भाई हमने इमेजिन नहीं करना हिते मां इन ई रूप में पाण खे एक्टिंग में बि ॾिसंदुसि जेको आहे इन ई रूप में। वो इहा सही ॻाल्हि आहे। मूंखे लॻंदो आहे एक्टिंग हाणे हर जॻह ते आहे। जल्दी सां ब्रेक करे हलूं था, इंशाल्लाह वापसि थी अचनि ॿियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उहे प्रोग्राम में डिस्कस थी रहियूं आहिनि। थोरो सो हिकु एक्टर जी ज़िंदगी ते बि असां नज़र विझणु चाहियूं था। मुझे बताओ, एक एक्टर जब आप बनते हैं और लोग वो टाइम जब लोग आपको थोड़ा बहुत पहचानना शुरू करते हैं, ये जो स्टार्टिंग का सबका फेज़ होता है, मुझे ये बताएं कौन सी अच्छी चीज़ें हैं इस बात के बारे में, क्योंकि लोगों के डिफरेंट पर्सपेक्टिव है ना, कि आप बाहर जाएं तो लोग आपको पहचाने, कुछ लोग बड़े खुश हो जाते हैं, कुछ लोग मेरे जैसे लोग बड़े अनकंफर्टेबल हो जाते हैं। तो आपके लिए क्या क्या प्लस पॉइंट है, क्या माइनस पॉइंट है? देखिए, प्लस पॉइंट पे अगर आप जाते हैं तो आपको लोग आपकी पहचान बनती है, आप लोग जानते हैं। लेकिन उस पर फिर आपका अगर कैरेक्टर पॉजिटिव है तो फिर बहुत अच्छा इम्पैक्ट पड़ता है। ये बात इस वजह से अच्छी है। बुरी इस वजह से है कि वही मैं बोलूँगा, आपका कैरेक्टर किस तरीके का है। आप अगर नेगेटिव इम्पैक्ट देते हैं तो फिर नेगेटिव एक्टिविटीज़ करते हैं तो नेगेटिव इम्पैक्ट जाएंगे, पॉजिटिव करते हैं तो पॉजिटिव जाएंगे। सही। आपको लगता है साजिद कि जब आप एक्टिंग कर रहे होते हैं और कोई नेगेटिव, काफ़ी बार ऐसा होता है कोई एक्टर नेगेटिव बहुत अच्छा कर देता है रोल, तो फिर उसका एक सीरीज़ शुरू हो जाती है, नेगेटिव 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 कैरेक्टर मिलता है, ये आपकी पर्सनल लाइफ पे भी इम्पैक्ट करता है? 100% करता है। वाकई तो में? ये तो मतलब ये अभी हमारे जो पाकिस्तानी माशरा है वो इमोशन से बहुत अटैच हुआ हुआ है। हम इमोशनली बहुत हाई फाई हमारी ये फीलिंग्स होती हैं। उसमें आप एक ड्रामा कोई भी आप उठा के देख लें, उसमें अगर पॉजिटिव कैरेक्टर जा रहा है तो वो बहुत ही अच्छा इम्पैक्ट पड़ जाता है दिल पे। नेगेटिव जाता है लोग तो उसको अच्छा मान लेते हैं, बिल्कुल चाहे वो ऐसा कैसा भी है। हो। लेकिन अभी आजकल ये चीज़ें थोड़ी सी चेंज होने लगी हैं, लोगों में जैसे शऊर आता जा रहा है तो ये चीज़ें चेंज हो रही है, लेकिन इम्पैक्ट लाजमी पड़ता है। काफ़ी जगहों पे हमने ऐसे कैरेक्टर्स भी देखे ना कि जो नेगेटिव कैरेक्टर्स थे, और स्पेसिफिकली हमारी जो बड़ी बुजुर्ग औरतें होती हैं वो ज़रा ज़्यादा, मुझे लगता है उन पे ज़्यादा इफेक्ट होता है बिल्कुल ऐसा है इस बात का। तो काफ़ी सारी चीज़ें ऐसी हमने एक्चुअली देखी हैं और वो बड़ा खूबसूरत लगता है कि वाकई में अगर आपने कोई पॉजिटिव कैरेक्टर आपने ज़्यादा किए हैं और वो आपको जिस तरह का प्यार मिलता है, बड़ा प्यारा लगता है। क्योंकि मैंने एज सच नेगेटिव कैरेक्टर किया नहीं है, तो जो नेगेटिव करते हैं मैं कभी कभार उनको सोचती हूँ कौन से कमेंट्स मिलते होंगे उनको, किस तरह के कमेंट्स मिलते होंगे। फिर पाकिस्तान का तो आपको पता ही है, हाँ, जो कुछ भी अवाम बोल है। दो। खैर जी, अच्छा जी, अॻियां वधने खोड़ सारियूं शयूं असां शामिल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। फ्राइ साहब, मां थोरो सो उन जेको असां कब्ज़े जी ॻाल्हि करे रहियासीं, थोरो सो उनखे अॻियां वधाइणु चाहियां थी। असां वटि लॉ बि आहे, असां अवेयर न आहियूं, इहो हिकु फुक़दान असां वटि आहे, पर हिन प्रोग्राम जे ज़रिए मां उन्हनि तमामु माण्हुनि खे जिन जी प्रॉपर्टी ते कॾहिं को कब्ज़ो थियो आहे या थी सघे थो, ऐं उहे तमामु माण्हू जेके करण जो सोचे रहिया आहिनि या उन्हनि कयो आहे, हिकु वार्निंग वांगुरु तव्हांजे लफ़्ज़नि में मां इहा ॻाल्हि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, छा सज़ा उन्हनि खे मिली सघे थी जेको इहो एक्ट करे रहिया आहिनि? सो अगर त कंहिंजी प्रॉपर्टी ते को जेको आहे उन जे पीसफुल पोज़ीशन खे डिस्टर्ब करे थो पियो या करण जी कोशिशि करे थो पियो, ठीकु आहे, त हिकु त इन में सिविल रेमेडी जेका मां पहिरियों बि ॿुधायमि त सिविल कोर्ट में जेको आहे तव्हां परमनेंट इंजंक्शन लाइ वेंदा आहियो, जंहिंमें तव्हां कोर्ट खे इहे प्रे कंदा आहियो त अदर साइड खे डिफेंडेंट खे इहे डायरेक्शन न वञनि, रिस्ट्रेन कयो वञे त उहो तव्हांजे प्रॉपर्टी जो जेको पीसफुल पोज़ीशन आहे उनखे डिस्टर्ब न करे। सही। ऐं अगरि उहो उन जे ऑडर खां पोइ बि उन जी वायोलेशन करे त पोइ उहो कोर्ट जे ऑडर जो कंटेम्प्ट कंसीडर कयो वेंदो आहे, ऐं उन में उहो कोर्ट उनखे उन कंसर्न बंदे खे जेको उन जो पोज़ीशन खे जेको आहे ब्रीच करे थो पियो पीसफुल पोज़ीशन खे, उनखे पीनलाइज़ करे सघे थी, उनखे पनिशमेंट ॾेई सघे थी। पनिशमेंट में उनखे जेको आहे जेल में मोकिले सघे थी फॉर 6 मंथ जे टर्म लाइ जेको आहे। अच्छा, फॉर 6 मंथ्स तव्हांखे जेल थी सघे थी अगरि तव्हां अहिड़ो को एक्ट करण जो सोचे रहिया आहियो। तव्हांखे लॻे थो त असां वटि असांजे मुआशिरे में कब्ज़ो जेको आहे उहो कॉमन थींदो पियो वञे? चई सघिजे थो। इन जे करे ई जेको मां पहिरियों बि ज़िक्र कयमि त स्पेशल लॉ आयो हुयो 2005 में, फेडरल लेजिस्लेचर जो इलीगल डिस्पोज़िशन एक्ट, इन शइ खे कर्ब करण लाइ, घटि करण लाइ, त
त माण्हू इन शइ खां अवॉइड थियनि जॾहिं उनखे ऑफेंस जे ज़ुमरे में आणंदो वियो त न सिर्फ़ु इहो सिविल डिस्प्यूट आहे माण्हुनि जे अंदरि बल्कि इहो ऑफेंस आहे ऐं अगरि जेको बि करे थो पियो त उनखे 10 सालनि ताईं सज़ा आहे उन कंसर्न लॉ जे अंदरि जेकॾहिं उहो डिस्पजेस थी थो वञे उनखे डिस्पजेस करे थो ग्रेब करे थो उनजी प्रॉपर्टी खे ऐं उहो पोइ उन ते पिनलाइज़ेशन जेका सज़ा आहे 10 साल इन जो पर्पज़ ई इहो हुयो त उहा शइ वधी वई हुई अॼु जी ॻाल्हि न जेको असांजी इहा जेका सदी स्टार्टिंग हुई 2005 जी मां ॻाल्हि कयां थो पियो त उन लॉ खे आंदो ई न करे वियो हुयो ऐं इन लॉ जी काफ़ी माण्हुनि खे ख़बर बि न आहे 20 साल गुज़री आहिनि त इहो लॉ बि एग्ज़िस्टिंग आहे तव्हांखे सिविल में न आहे वञिणो बल्कि क्रिमिनल रेमेडी एक्वायर करणी आहे कब्ज़ो बि तव्हांखे रिकवर थी मिलंदो ऐं अक्यूज़ जेको आहे पिनलाइज़ बि थींदो त अगरि उनखे इस्तेमालु कंदा त इहा इन जो इफेक्टिवनेस वधी वेंदी ऐं माण्हू इन शइ खां रिस्ट्रेन कंदा इन शइ खां सही अच्छा हिकु जॻह ते असां हिन कब्ज़े जी नॉर्मल हिकु जो कब्ज़ो असां वटि मार्केट में थी रहियो आहे जंहिंमें काफ़ी सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके रेंट ते बि शयूं ॾेई छॾींदा आहिनि ऐं उन्हनि ते कब्ज़ो थी वेंदो आहे हिकु जॻह ते वरी उन कब्ज़े जी असां ॻाल्हि करे था वठूं जेको रिलेटिव्स में थींदो आहे माना तव्हां जेके ब्लड रिलेटिव जी का उहा जॻह आहे ऐं तव्हां उन ते हिकु कल्चर वांगुरु उते तव्हां रही रहिया आहियो पर हाणे अगरि को जेको ॿियो रिलेटिव आहे उहो उन जॻह खे सेल करणु थो चाहे नॉर्मली हाउसिस में ईअं थींदो आहे त तव्हांखे उहो सेल करणु पियो चाहे पर उहो कब्ज़ो उतां न पियो छॾे छा कानून उनजे लाइ मुख़्तलिफ़ आहे या इहे ई एक्ट उन ते बि थींदा कानून सिमिलर आहे सेम आहे उन ते बि ईअं ई कानून अप्लाई थींदो अक्सर इन मामलात में उहे अवॉइड कंदा आहिनि लिटिगेशन खां त जेको आहे छो जो रिश्तेदारी जो मामिलो आहे किथे किथे त रिश्तेदारी एॾी क्लोज़ हूंदी आहे ॿाहिरनि में इहे इशू थी पवंदा आहिनि त उन्हनि शयुनि खे पोइ उहे बहितर हली हूंदो त आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण जी कोशिशि कयो जेके तव्हांजा एल्डरली माण्हू आहिनि तव्हांजे सोसाइटी जे अंदरि तव्हांजे ॻोठ जे अंदरि तव्हां उन्हनि खे इन में इन्वॉल्व करे तव्हां मामले खे रिज़ोल्व कयो अगरि नथो थिए त अल्टीमेट हल जेको आहे कोर्ट ई आहे जेको सही सही केतिरो तव्हांखे लॻे थो ज़ाहिर आहे तव्हां छो त एज़ एन लॉयर तव्हां दुनिया खे ॾिसी रहिया आहियो पर एज़ एन नॉर्मल सिटीज़न मां थोरो सो चाहींदमि त तव्हां मुआशिरे में कानून खे ॾिसो केतिरो ईज़ी तव्हांखे लॻे थो शायदि चवण जे लाइ असां बिकॉज़ तव्हांखे लॉ जी ख़बर आहे त तव्हां ॿुधाए ॾाढो आराम सां रहिया आहियो बट आई एम श्योर प्रैक्टिकली इहे सभु शयूं करणु माण्हुनि जे लाइ ॾाढी मुश्किल बि हूंदियूं एंड व्हेन इट कम्स टू द प्रोसेस त उहो प्रोसेस ज़ाहिर करे करे लेंदी प्रोसेस बि थी वेंदो आहे माण्हुनि जी शिकायतूं हूंदियूं आहिनि त असांजी FIR कराइण में वेंदा आहियूं त असांखे टाइम लॻंदो आहे कोर्ट रूम्स में वञो त डिफरेंट शयूं थी रहियूं हूंदियूं आहिनि केतिरो तव्हांखे लॻे थो त स्मूथ ही प्रोसेस हिन वक़्तु थी रहियो आहे ॾिसो सिविल जेको लिटिगेशन आहे उहा लेंथी त आहे ठीकु आहे ऐं उन में इन जे करे ई क्रिमिनल रेमेडी आंदी वई इलीगल डिस्पोजेशन एक्ट जंहिंमें ट्रायल जो जेको पीरियड आहे उहो 60 डेज़ आहे 60 डेज़ जे अंदरि कोर्ट खे इहो मैटर कंक्लूड करिणो आहे विदिन 2 मंथ्स सही ठीकु आहे उन खां अलावा जेको पोज़ीशन आहे उहो इंस्टेंटली रिकवर थी सघे थो अगरि उहो कंप्लेंट फाइल करे थो ऐं कंप्लेंट खां पोइ पंहिंजो जेको टाइटल आहे ऐं पोज़ीशन आहे उहो कोर्ट खे सेटिस्फाई करे थो त विदिन 2 to 3 इयर्स कोर्ट जेको आहे ऑर्डर करे सघे थी त हिन जो जेको कब्ज़ो हुन कयो आहे उहो हिनखे रिकवर करे ॾिनो वञे बेलिफ खे ऑर्डर कढी सघे थी उहो बेलिफ जेको आहे पुलिस जी असिस्टेंस सां उहो कब्ज़ो ख़ाली कराए उहो हुनखे वापसि हैंड ओवर करे सघे थो त असां इन जे करे पंहिंजे कॉलर्स खे पंहिंजे लिटिगेंट्स खे इहा एडवाइस कंदा आहियूं त जॾहिं कब्ज़ो रिकवर कराइणो हुजे त तव्हां बजाए जो सिविल रेमेडी एक्वायर कयो तव्हां क्रिमिनल रेमेडी सेशन जज वटि इहा कंप्लेंट फाइल कयो जंहिंजे में तव्हांजो पोज़ीशन जेको आहे फ़ौरन जेको आहे तव्हांखे रिकवर थी वेंदो सही सही ऐं इहो तॾहिं थी सघे थो त असांखे राइट टाइम ते जॾहिं राइट लॉ जी ख़बर हुजे इहो कमु असांखे तॾहिं ई आसान लॻी सघे थो अच्छा तव्हां ॿिन्ही खां ज़रूरु बिकॉज़ तव्हां हिकु डिफरेंट ऑब्वियसली हिकु डिफरेंट एक्टर की हिकु डिफरेंट ज़िंदगी हिकु बिजनेसमैन की हिकु डिफरेंट ज़िंदगी एक लॉयर जी कम्प्लीटली हिकु डिफरेंट ज़िंदगी है आप दोनों अपनी अपनी जगहों पे आपको क्या लगता है साजिद साहब आपसे स्टार्ट करूँगी जब आप एक्टिंग की बात करते हैं या एक्टिंग में ज़ाहिर है प्रोडक्शन हाउसेस भी आ जाते हैं पूरा एक सेटअप भी आ जाता है आपको क्या लगता है कि फ्यूचर में हमें किन चीज़ों पे काम करने की ज़रूरत है इस वक्त फ्यूचर में हमें मैं अगर कहूँ तो फिर से वही बात करूँगा कि पॉजिटिव चीज़ें हमारी जो अवाम है मासूम कह लें या फिर आप इल्म की थोड़ी सी कमी कह लें मतलब सबके बारे में नहीं बोलूँगा मेजॉरिटी जो है हमारे जो गांव देहात के लोग हैं उनमें अब जैसे कानून की चीज़ें नहीं पता कानून के बारे में हमारे पाकिस्तान 50 या 60% लोग ऐसे हैं जिनको हमारे जो है कानून का नहीं पता या आप 70% कह लें तो भी गलत नहीं होगा तो उसमें वही है कि जो अपना कानून है या फिर लॉ की चीज़ें हैं ये इसकी तालीम पे ज़्यादा फोकस करना चाहिए। आपको लगता है कि एक्टिंग का एनवायरनमेंट जो इस वक्त हमारे पास है उसको चेंज होने की ज़रूरत है?
कुछ खास चेंज होने की ज़रूरत नहीं है, मैं नहीं समझता कि उसमें कुछ चेंज मतलब जो हमारे पास एक टाइम था कि आर्टिस्ट के लिए अलग से वैनिटीज़ होती थी, फिर हमारे पास आजकल जो आर्टिस्ट हैं वो कुछ आर्टिस्ट को वैनिटीज़ डिफरेंट मिलती हैं, कुछ आर्टिस्ट के लिए रूम अलग किया जाता है, बाकी आर्टिस्ट को अलग ट्रीट किया जाता है। आपको लगता है ये ट्रीटमेंट सही है? सर ये ट्रीटमेंट तो सही नहीं है, जाहिर सी बात है। अब जो जिसके लिए जो चीज़ें वो सबके लिए एक बराबर जैसी होनी चाहिए। बाकी ये तो अभी भी है इसमें, अब पता नहीं कब तक ये चलेगा ये आगे। क्योंकि मुझे ऐसा लगता था कि आप बहुत अच्छी बात है, हमारे बहुत सीनियर आर्टिस्ट अगर उनको दिया जाए तो बहुत अच्छी बात है, लेकिन मैंने सेट्स पे ये बड़ा देखा है कि हमारे पास सो कॉल्ड सोशल मीडिया जो आर्टिस्ट होते हैं जिनके फॉलोअर्स बहुत ज़्यादा होते हैं, उनके लिए एक डिफरेंट ट्रीटमेंट होती है, एक प्रिंसेस ट्रीटमेंट उनको दी जाती है, मेल और फीमेल, मैं किसी एक को नहीं वो टारगेट कर रही। और वहीं पे हमारे जो लेजेंड्स होते हैं उनके लिए वही रेगुलर ट्रीटमेंट होती है जो किसी भी आर्टिस्ट के लिए होती है। तो यहाँ आपको नहीं लगता ये ज़रा ये जो कानून का तराजू का तो पता नहीं है, लेकिन यहाँ ये तराजू ज़रा डिसबैलेंस लग रहा होता है मुझे। अच्छा, मैंने मुझे काम करते हुए तकरीबन कोई 5-6 साल से ज़्यादा टाइम हो गया, मैंने कोई ख़ास ऐसी चीज़ें नहीं देखी जैसे आप कह रहे हैं कि उसके लिए लगो। हाँ, ये ज़रूर होता है कि अब बाज़ ये होता है कि आप किसी एक सेट पे हैं और सेट वो किसी घर में लगा हुआ है या फिर इस तरीके की, तो ये होता है कि सबको जो है रूम्स ज़ाहिर सी बात है अलग होते हैं, लेकिन फैसिलिटीज़ एक जैसी ही होती हैं मोस्टली। अब बाज़ ये होता है कि अब जब से कहीं बाहर सेट लगा हुआ है, आपने आउटडोर शूट दिखाना है, वहाँ जाहिर सी बात है वहाँ वैनिटीज़ इतनी नहीं होती। वहाँ ये होता है कि ठीक है कंप्रोमाइज़ कर लेता बंदा, तो फिर ये होगा कि बड़े बड़े लोगों को वहाँ भेज दिया, बाकी जो बाकी कैरेक्टर्स आते हैं तो उनको जो जिस तरीके से मैनेज हो सकता है वो फिर उस तरीके से ही मैनेज कर रहे होते हैं। वहाँ वो प्रिंसेस ट्रीटमेंट हमें नजर आते हैं कि जी सॉरी मेरी वैनिटी में कोई एंटर नहीं होगा। तो ऐसा भी हो रहा होता है। खैर जी, अॻियां वधंदे तव्हां जी तरफ़ वठणु चाहींदमि, तव्हांखे छा थो लॻे एज़ एन लॉयर तव्हां कीअं था ॾिसो त कहिड़ियूं हिन वक़्तु कहिड़ियुनि शयुनि ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ियूं चेंजिस हिन वक़्तु जंहिंजी ज़रूरत आहे मुआशरे जी सुधार जे लाइ? मुआशरे जी सुधार जे लाइ जीअं मां पंहिंजे कानून जे अखियुनि सां ॾिसंदुसि त पहिरीं जेका मां हाईलाइट कई हुई त लीगल एजुकेशन इलाही सख़्तु ज़रूरत आहे। एजुकेशनल करिकुलम में असांजे जेके लेजिस्लेटर्स वेठा आहिनि, पॉलिसी मेकर्स वेठा आहिनि, उनखे स्कूल एजुकेशन में, कॉलेज एजुकेशन में इहो सब्जेक्ट इंट्रोड्यूस करायो वञे ऐं असांजे जेके बेसिक इशूज़ जीअं क्रिमिनल लॉ जे अंदरि FIR छा थींदी आहे, छो थींदी आहे, कीअं कराइबी आहे, ठीकु आहे, कॾहिं कराइबी आहे, अहिड़ा बेसिक क्वेश्चन्स, बेसिक एजुकेशन इन जेका आहे इहा ॾियण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। पहिरियों त उन हवाले सां पॉलिसी मेकिंग कई वञे ऐं एजुकेशन करिकुलम में जेका चेंजिस आंदियूं वञनि उहे सब्जेक्ट्स इंट्रोड्यूस कराया वञनि, उन जे हवाले सां उहे टीचर्स इंट्रोड्यूस कराया वञनि। ऐं अगरि इहा शइ थिए थी त मां सम्झंदुसि असांजी जेका सोसाइटी आहे उहा बहितरी तरफ़ वञी सघे थी पई। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहा जॾहिं बि तव्हां सोसाइटी में का बि शइ चेंज करण जी ॻाल्हि कंदा आहियो ज़ाहिर उहा ग्रास रूट लेवल ते थींदी आहे। उहा ईअं न हूंदी आहे त हिकदमि सां का तव्हां छड़ी हलाई ऐं उहा थी वञे, उहा ग्रास रूट लेवल ते ई थींदी आहे। उहो तव्हां हाणे शुरू कंदो त ईअं न आहे। असां वटि मसइलो इहो आहे त असां कमु उहो कंदा आहियूं जंहिंजो रिज़ल्ट असांखे सुभाणे साम्हूं नज़र अचे। अगरि त उहो रिज़ल्ट 10 सालनि खां पोइ असां चवंदा आहियूं त जी असांजा त आहे कोन, जेका ॿी जनरेशन आहे उहा ई कंदी। हीअ एक्चुअली ईअं त मुआशिरो जेको हिन वक़्तु डिस्टर्ब थियो आहे मूंखे लॻे थो इन लाइ थियो आहे बिकॉज़ हर माण्हू इंडिविजुअल सोच ते अची वियो आहे त मुंहिंजे लाइ सुठो थिए, मुंहिंजो घरु सुठो हुजे, मुंहिंजे घर जेको आहे उहो साफ़ु हुजे, ॿाहिरां चाहे वो कचिरे जो कूड़ो लॻल हुजे को मसइलो कोन्हे, मुंहिंजो घरु साफ़ु सुथिरो नज़र अचे। हीअ जेको मां ऐं आई मी माई सेल्फ इहो हिकु जेको थी वियो आहे न, मूंखे लॻे थो तॾहिं मुआशिरे में एतिरियूं शयूं आहिनि जेके असांखे डिस्टर्ब वधीक नज़र थी अचनि। अच्छा, जॾहिं कानून जी ॻाल्हि कजे थी, हिकु बैरियर असां प्रोग्राम जे स्टार्टिंग में बि ॻाल्हायो त हिकु ख़बर न आहे हिनखे बैरियर चइजे का इनविजिबल का वॉल आहे जेका कानून ऐं आम सिटीज़न जे विच में आहे। ऐं इनखे मूंखे एक्चुअली मूंखे सम्झ में थो अचे इनखे लफ़्ज़ कहिड़ो ॾिजे बिकॉज़ अगरि असां स्टिग्मा जो बि इनखे लफ़्ज़ ॾियूं था त काफ़ी जॻहियुनि ते सच बि साबित थिए थो, काफ़ी जॻहियुनि ते मायूब बि लॻे थो। त हीअ छा हिकु गैप, इहो इन गैप खे कीअं ख़तमु कजे? सेम हल आहे इन जो, एजुकेशन, लीगल एजुकेशन। शायदि इन जी वजह इहा बि आहे त असां इन शइ खां जेको पब्लिक आहे इन शइ खां इलाही परे रही आहे ऐं जॾहिं उहा लीगल इशू में इन्वॉल्व थींदी आहे ऐं कंहिं लॉयर खे रीच आउट कंदी आहे त शायदि लॉयर जी बि कम्युनिकेशन अहिड़ी हूंदी आहे जो उनखे लॻंदो आहे त हीअ मुंहिंजे वस जी ॻाल्हि ई न आहे, हीअ माना का वॾी का भला आहे, ठीकु आहे। हालांकि उहो लॉयर बि उहो इंसानु ई आहे, उहो ई तालीम वठी अचे थो पियो, उहो पढ़े थो पियो, ठीकु आहे। त नंढनि नंढनि इशूज़ लाइ तव्हांखे लॉयर खे रीच आउट करण जी ज़रूरत न पए, तव्हां पंहिंजे इशूज़ पंहिंजो पाण में रिज़ोल्व कयो। देन आई गेस इन शइ सां हिकु ॿी शइ बि थींदी, उहा इहा थींदी त तव्हांखे पाण में कॉन्फिडेंस बि ईंदो। असां कानून खां, मूंखे आई डोंट नो मे बी आई एम रॉन्ग, बट मूंखे ईअं लॻे थो असां कानून खां डरंदा इन लाइ आहियूं
छो त असांखे इहा ख़बर न हूंदी आहे त मां सही आहियां या मां ग़लति आहियां। वंस तव्हांखे इहा ख़बर आहे तव्हां सही आहियो त ज़ाहिर आहे जेका कानून जी पारसाई कराए रहिया आहिनि तव्हां उन्हनि खां करे ॾिजंदो न, बिकॉज़ तव्हांखे ख़बर आहे तव्हां सही आहियो, हा न। ऐं असांखे छो त हिन शइ जी ख़बर न आहे तंहिं करे असांखे डपु लॻंदो त ओहो हो किथे का ग़लती न थी वञे, किथे को कुझु न थी वञे। ऐं उनजे ऑपोज़िट वरी माज़रत सां ऐं हिन वक़्तु काफ़ी सारियूं शयूं चेंज थियूं आहिनि, काफ़ी सारियूं सुठियूं बि आहिनि, पर जेका हिस्ट्री में जेका प्रैक्टिस असां वटि रही आहे, जेके कानून आयत करण वारा इदारा आहिनि, उन्हनि जो कुझु बिहेवियर बि माण्हुनि सां ख़ुशाइन कोन रहियो आहे। तंहिं करे असांजो हिकु स्ट्रक्चर ठही वियो आहे त जॾहिं कानून हीअं सख़्तु आहे ऐं हीअं हूंदो आहे, ऐं जेको आम माण्हू आहे उहो वेचारो आहे, चाहे उहो सही बि हुजे पर वेचारो आहे। बट उनजो हल एक्चुअली इहो ई आहे, एजुकेशन इज़ समथिंग जेका तव्हां उनखे ॾेई माण्हू खे उनखे कॉन्फिडेंस ॾेई सघो था, जंहिंसां ये बैरियर, ये गैप, ये इंडिविजुअल जेके इनविजिबल जेके वॉल्स आहिनि ये भी ख़त्म थी सघनि थियूं। अच्छा, जल्दी जल्दी सां प्रोग्राम के आगे बढ़ाएंगे। साहिद साहब मुझे ये बताएं कि कौन सी ऐसी 3 चीज़ें हैं जो एक एक्टर को करनी चाहिए और कौन सी ऐसी 3 चीज़ें जो नहीं करनी चाहिए? जी, 3 चीज़ें करनी चाहिए, उस पर अगर मैं बोलूँ तो प्रैक्टिस, इमोशंस, सो अगर हम पूरे वैसे ही यार ये एक्चुअली होता है, कभी कभार ऐसा आपके साथ होता है, कभी लोग कहते हैं जैसे सिंगर के केर चंदो है तो अच्छा भी गा के सुना दे, सिंगर तो गा के सुना देगा। काफ़ी बार ऐसा होता है लोग कहते हैं यार एक्टिंग करके दिखा दो, और समझ नहीं आता कि क्या बंदा एक्टिंग करे। कि वही सिचुएशन हुई है साजिद के साथ, ऐसा ही है। हाँ, 3 चीज़ें मतलब हाँ, ये हमें नहीं पता। अच्छा, कोई नहीं करनी चाहिए जो आजकल एक्टर्स करते हैं? नहीं करनी ये चाहिए कि आप जो है अपने नेचर को ज़रा स्मूथली लेके चलें, मतलब वो जो बिहेवियर होता है वो आप लोगों के साथ भी अच्छा रखें, एटीट्यूड बिहेवियर हमारे पास आजकल बड़ा तो ये लेकिन हम क्या करें, अगर वो एटीट्यूड ना दिखाएं तो लोगों को लगता है कि हम एक्टर ही नहीं है। नहीं, ऐसा बिल्कुल भी नहीं है। आप लोग कहते हैं, हमें क्या पता, हमने तो एक्टिंग ही छोड़ दी। हम तो सेट पे अगर मैं बात करूँ तो जावेद शेख हैं, आप उनके साथ बैठें, उनको आप बिल्कुल भी नहीं लगे आप पहली बार उनसे मिल रहे हैं, वो ऐसे ही आपको ट्रीट कर रहे होते हैं जैसे आप कोई पुरानी जान पहचान है, या फिर इस तरीके से। वो चाहे जूनियर से जूनियर कास्ट हो, चाहे वो उनके लेवल का हो, वो बहुत अच्छे से रखते हैं सबको। क्या उनको लोग एक्टर नहीं मानते? देखिए, तभी तो वो एवरग्रीन है ना, तभी तो वो एवरग्रीन है ना। हाँ, बिल्कुल ऐसा है, आजकल आज तक माशाल्लाह इतने खूबसूरत हैं। आप दोनों को क्या लगता है कि हमारे पास आजकल, क्योंकि सोशल मीडिया का दौर है, सोशल साइट्स जेको आहिनि उहे ज़ाहिर इम्पॉर्टेंट थी वियूं आहिनि पंहिंजी। आजकल हर बंदा, मैं बड़ा उस पर कहती हूँ कि आजकल हर बंदा जर्नलिस्ट है। आपके पास अगर 1000 से ऊपर फॉलोवर्स हैं तो आप मुआशरे में तब्दीली ला सकते हैं अगर आप सही पर हैं। तो सोशल मीडिया आजकल इतना स्ट्रॉन्ग हो गया है। आपको क्या लगता है कि एक एक्टर की ज़िंदगी में सोशल मीडिया की क्या वैल्यू है? बिल्कुल वैल्यू है। बहुत सारे एक्टर्स ऐसे हैं, अभी जो न्यू जनरेशन आ रही है वो तकरीबन जो है आप देख लें सारे सोशल मीडिया से कनेक्टेड होते हुए आगे आ रहे हैं, तो सोशल मीडिया एक बहुत बड़ा किरदार अदा करता है। सही। अच्छा, और इस चीज़ पे काफ़ी लोग काफ़ी सारी बातें करते हैं, लेकिन मैं ज़रा आपकी थिंकिंग जानना चाहती हूँ कि एक एक्टर जिसके फॉलोअर्स बहुत ज़्यादा हैं, एक एक्टर जो एक्टिंग बहुत अच्छी करता है, आपको क्या लगता है कास्टिंग किसकी हो रही है आजकल? देखिए, आपकी अप्रोच कितनी अच्छी है, अप्रोच के बाद जो है फिर आपके स्किल्स कितने अच्छे हैं, सो उस पर होती है कास्टिंग। फॉलोवर्स बेशक हो, इंस्टाग्राम अकाउंट ना, कोई फर्क फॉलोवर्स आप देख लें, ऐसे बहुत सारे टिकटॉकर्स हैं जिनके फॉलोवर्स हैं, लेकिन बहुत ही अजीब सी हरकतें हो रही हैं टिकटॉक पे, तो उनके जाहिर सी बात है ऐसे लोगों को थोड़ी कास्ट करेगा। नहीं, मेरा सवाल ये था कि कास्टिंग किसकी हो रही है? अप्रोच और स्किल, जिसकी अप्रोच अच्छी है और स्किल्स अच्छे हैं। कैसी? वो जो सोशल मीडिया वाली अप्रोच मतलब डायरेक्ट डीलिंग लोगों को पता ही नहीं है कि आप, बहुत सारे हमारे लोग ऐसे हैं जिनको नहीं पता कि एक्टिंग स्टार्ट कहाँ से होगी, जाना कहाँ है, किससे मिलना है, इस तरीके की अप्रोच। आपके पास प्लेटफॉर्म है, प्लेटफॉर्म तक जाना आपने कैसे है, फर्स्ट। वो तो प्रोडक्शन हाउसेस वो सोशल मीडिया से देख के आपके 5 मिलियन फॉलोवर्स हैं, वो तो फिर उसी को कास्ट कर लेते हैं। नहीं, अब उसके पास स्किल है तो ज़रूर उसे कास्ट करेंगे, अगर उसके पास स्किल्स नहीं है तो वैसे कास्ट नहीं करेंगे। तो आपको लगता है हमारे पास जो कास्टिंग हो रही है वो फॉलोवर्स के बेस पे नहीं हो रही? ये आप कह रहे हैं? बिल्कुल ऐसा है। अच्छा, ठीक है, आप काफ़ी लोगों से मुख्तलिफ बात कर रहे हैं, लेकिन ठीक है, हर किसी का वो कहते हैं कि अपना ओपिनियन होता है। मैं आपको बताता हूँ, अब मोस्टली आपने सुना होगा कि भाई एक्टर्स के बच्चे एक्टर बन जाते हैं, मोस्टली यही है। अब हमारे यहाँ अब ये बात भी बहुत चली थी कि भाई ये एक्टर का बच्चा है तो ये अब इस वजह से यहाँ चल रहा है। हाँ। तो ये बात किसी हद तक ठीक है, लेकिन सारी आप 100% से ठीक नहीं बोल सकते। उसकी भी तो एक्टिंग है, उसकी एक्टिंग अच्छी क्यों है? उसके घर अब उन्होंने अब्बा को एक्टिंग करते हुए देखा, तो जो अब्बा करते हैं तो बच्चे भी उसी कल्चर को अडॉप्ट करते हैं, उसी चीज़ को अडॉप्ट करते हैं मोस्टली। तो फिर उनकी तो बेसिक ही सारी एक्टिंग से स्टार्ट हो जाती है, तो वो जैसे सेट पे आते हैं उनको ज़्यादा मसला नहीं होता। एंड देन ऑब्वियसली चाहे आप किसी फॉलोवर को, आप फॉलोवर्स का नंबर देख के आप कास्टिंग करें,
या आप किसी के रेफरेंस से कास्टिंग करें, मुझे लगता है कि आप में स्किल होगा तो ही आप सर्वाइव कर सकते बिल्कुल हैं। ऐसा सर्वाइवल है। के लिए आपको स्किल चाहिए, स्किल चाहिए, बिल्कुल चाहिए। इसमें दो राहें नहीं हैं। लेकिन कास्टिंग के लिए हमारे पास आजकल फॉलोवर्स ज़्यादा देखे जाते हैं। माजद के साथ आपकी अपनी राय है और बेशक आपके देखिए, हिसाब से सही अब होगी। ये जो है कास्टिंग के लिए आप कोई छोटा करेक्टर देख लें, मतलब ठीक है, इसकी वजह से हमारा ड्रामा थोड़ा सा व्यूवर्स ज़्यादा आ जाएंगे। मतलब ये अगर हमारे चैनल से जुड़ रहा है, इसके इतने सारे फॉलोवर्स हैं, इसको एक करेक्टर दे देते हैं तो हमारा थोड़ा सा इस तरीके से होता है। लेकिन जो लीड रोल पे होगा वो कभी भी जो है फॉलोवर्स नहीं को हो देख के रहा। कास्ट नहीं होगा। सही सही। तो जितने लोग लीड कैरेक्टर्स करते हैं वो बेशक अपने सोशल मीडिया अकाउंट बंद कर दें, कोई फर्क नहीं पड़ता, आपको काम फिर भी मिलेगा। काम तो ये मिलेगा। साजिद हसन साहब कह रहे हैं, ये मैं नहीं, नहीं मेरी कह बात रही। ये सुनिए। साजिद, ये मैंने बिल्कुल नहीं नहीं, कहा। अब- वकील साहब के सामने मैंने स्टेटमेंट दिया। नहीं, मेरी बात सुनिए। अब ये सोशल मीडिया अकाउंट आए हुए कितना अरसा हुआ, हाँ, ये फेसबुक, इससे पहले भी तो लोग काम कर रहे थे, सोशल मीडिया के थ्रू थोड़ी कर रहे थे। तो इससे पहले फिर जावेद शेख जैसे एक्टर भी निकल रहे थे। काम अब मिलेगा, हमारे पास लेकिन कौन सी slot आती देखिए जो पहले से एक्टर हैं वो सोशल मीडिया यूज करें ना करें, उनको ज़्यादा इम्पैक्ट नहीं पड़ेगा उनकी। यस, ये बिकॉज वो एक टाइम ऐसा था ना, और हम अक्सर बातें करते हैं तो हमें जो काफ़ी लोग ये हमें बता रहे होते हैं कि जी हमारे सीनियर्स हैं कि हमारे बचपन में तो ये होता था कि कोई एक ड्रामा चलता था तो सड़कें खाली हो जाती थी, कोई अगर फेमस ड्रामा चल रहा होता था। अब तो ज़माना ही कुछ और है। खैर जी, हिते केॾो ज़रूरी आहे? असांजे प्रोफेशन में त जेको आहे कोर्स सां असांजो ताल्लुक़ु आहे, ठीकु आहे, उते त असां कंदा कोन आहियूं जेको आहे सोशल मीडिया अपीयरेंस करे नथा सघूं। बाक़ी इन खां अलावा हिकु इंडिविजुअल जे तौर ते मां ॻाल्हायां त तमामु प्रोफेशन के अलावा भी तो ॿियूं सारियूं एक्टिविटीज़ जी जी उन ते ई मां अचां पियो त जेको आहे Recently भी कुछ थियो न? एक्सप्रेशन जो बहितरीनु टूल आहे। राइट टू एक्सप्रेस फंडामेंटल राइट्स आहे, फंडामेंटल राइट आहे। ऐं ही मोबाइल ऐं सोशल मीडिया अहिड़ी शइ आहे जेका हर हिक जे हथ में आहे। अगरि तव्हां कंहिंखे पंहिंजो ओपिनियन ॾियणु चाहियो था, तव्हां पंहिंजो नैरेटिव बिल्ड करणु चाहियो था, एक्सप्रेस करणु चाहियो था पंहिंजे पाण खे, त इन खां सवाइ बहितरीनु टूल ॿियो को थी नथो सघे। ॿिए टूल्स बि आहिनि, लेकिन ही सभ खां बहितरीनु टूल हिन वक़्तु साम्हूं अचे थो पियो, ऐं हिन ते अपीयरेंस तमामु लाज़मी आहे जेको आहे। सही। अच्छा, तव्हां टूल्स जी ॻाल्हि कई त मां ज़रूरु थोरो सो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदमि, अगरि अहिड़ी का फैसिलिटी सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर ॾेई रहियो आहे त असां वटि काफ़ी सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। हिन वक़्तु असां ब्लेस्ड आहियूं त असां ॻाल्हाए सघूं था, असां फिज़िकली पंहिंजी इहा ॻाल्हि असां एक्सप्रेस करे सघूं था सभिनी जे साम्हूं वेही। काफ़ी सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके वर्बली पंहिंजी फीलिंग खे एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि, स्पेसिफिकली असांजी यंग जनरेशन जेको हाणे असांजो यंग लॉट अचे पियो, उहे मैसेजिस जे थ्रू वधीक एक्सप्रेशन जेको आहे उहो पंहिंजो ईज़ीली ॿुधाए सघंदा आहिनि। छा हिन कॉल सेंटर में का अहिड़ी बि फैसिलिटी आहे त थ्रू मैसेज या थ्रू राइटिंग तव्हां ताईं का कंप्लेन पहुची सघे? फ़िलहाल जेका सर्विस आहे उहो टोल फ्री नंबर आहे, जिते जेको कॉलर आहे उहो कॉल करे असांखे रीच आउट कंदो आहे। उन खां अलावा अगरि का डॉक्यूमेंटेशन जी ज़रूरत हूंदी आहे त असांजी व्हाट्सएप जी सर्विस बि आहे, जिसे ज़रिए सां असां डॉक्यूमेंट्स उन्हनि खां रिसीव कंदा आहियूं अगरि उन्हनि जी ज़रूरत आहे एडवाइज़ करण लाइ। थ्रो चेट जेको आहे हिकु टूल जेको चेट बॉक्स आहे, जितां जेको ॿी इन इदारे जी सर्विस आहे, ऐं उन ते जेको हिकिड़ो अगरि कॉलर वञी करे ऐं पंहिंजी जेका आहे पंहिंजो इशू जेको आहे टाइप कंदो त उहो हिकिड़े AI जो हिकिड़ो टूल आहे जेको उनखे उन जे इशू जे अंदरि गाइड कंदो। अगरि उन लाइ हिकु लॉयर जी उन एडवाइस तमामु सख़्तु ज़रूरत आहे त पोइ उनखे रेफर कंदो त तव्हांखे असांजी तरफ़ां सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर जे लॉयर जे तरफ़ां उनखे कॉल सेकंड डे ते या उन ई डे ते उनखे अची वेंदी जेको आहे। लेकिन हिकु इनिशियल टूल आहे जेको उहो पंहिंजी कम्युनिकेशन थ्रो जेको आहे मैसेज जे ज़रिए या थ्रो टाइपिंग जे ज़रिए सां असांखे कम्युनिकेट करे सघे थो जेको करे सघे थो। सही। अच्छा, हीउ जेको टूल आहे उहो कंहिं बि AI जे चैट बॉक्स वांगुरु आहे या हिन में कुझु स्पेसिफिकेशन डिफरेंट आहिनि? जी ही जेको आहे जॾहिं उहो कॉलर उनखे यूज़ करणु शुरू करे थो त उनखां उहो पहिरियों जेको आहे पंहिंजो जेको आहे डिटेल्स वठे थो पियो, ऐं उनखां पोइ उहो उनजो जेको नेचर ऑफ इशू आहे उहो पुछा करे थो पियो। उनखां जेको बि उहो इशू डिस्कस करणु चाहे थो पियो उहो राइटिंग में उहो उनखां घुरे थो पियो, ठीकु आहे, उहो उते पंहिंजो इशू टाइप करे थो, ऐं जेको आहे उनखां पोइ उनजो पंहिंजो इशू जो जेको हल आहे उहो उनखे उन वक़्तु ई जेको मिली वञे थो पियो। ओके, सो हे नॉर्मल जेको असां वटि डिफरेंट एप्स आहिनि जंहिंमें डिफरेंट प्लेटफॉर्म्स आहिनि, चैट GPT जीअं आहे, हे उन खां मुख़्तलिफ़ आहे। हे कानूनी तरीक़े सां हिकु स्पेसिफाइड हिकु चैट बॉक्स आहे जेको ठहियलु आहे। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सो जेके माण्हू नथा कॉल करे सघनि उहे मैसेज करे बि पंहिंजो जेको एडवाइस आहे उहो वठी सघनि था, ऐं उन चैट बॉक्स ते जेका लीगल जेका इंफॉर्मेशन आहे उहा अवेलेबल आहे जेका तव्हांखे मिलंदी। अच्छा जी, अॻियां वधंदे साहिद साहब तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि। ऐं ज़ाहिर हिन वक़्तु अञा मूंखे लॻे थो 5-6 साल, तो मुझे ऐसा लगता है कि अभी स्टार्टिंग है, अभी तो ज़िंदगी पड़ी है ना एक्टिंग के लिए। क्या सोचा है, क्या क्या करना है?
काफ़ी लोग होते हैं ना, सोचते हैं कि अच्छा मैंने इतने बड़े ड्रामे तक ज़रूर मैंने काम करना है। काफ़ी लोग कहते हैं कि मैंने मूवीज़ भी जाना है, कुछ कहते हैं कि हमने सरहद पार जाना है। नहीं, सरहद पार की तो मैं बात कभी भी नहीं करूँगा, लेकिन ये है कि ज़रूर सोचा है कि जितना काम किया जा सके इस इंडस्ट्री में वो कम है। सो स्टार्ट है, ज़ाहिर सी बात है स्टार्ट है, तो एंड के लिए मैंने, आप यूँ समझ लें कि सर्व करना है खुद को इस काम में, बस ये सोचा है। और वो किसी भी डायरेक्शन में किसी भी जाए। direction कभी में, कोई और- ड्रीम प्रोजेक्ट नहीं रहा है साजिद का? ड्रीम प्रोजेक्ट ज़ाहिर सी बात रहे हैं, अब इसमें जितना भी काम मिले वो कम है। एक लीड रोल होता है ड्रामे में, एक मूवी में लीड रोल होता है, तो उसके ये भी मैं, अगर पहला मुझे मिलता है तो वो भी मेरा स्टार्ट ही है, सो उससे भी आगे ही जा रहा है, तो वो करना है। सही सही। अच्छा, ये एक बहुत ही एक डिफरेंट बहस है, लेकिन मैं, अब चंद मिनट हैं हमारे पास तो मैं ज़रूर इस पे बात करना चाहूँगी। इस पे भी बहुत सारे लोग बहुत सारी चीज़ें सोच रहे होते हैं। एक हमारे पास ज़ाहिर है एक लीड कैरेक्टर होता है, उसकी एक अपनी वैल्यू होती है, उसमें कोई इनकार नहीं है, लेकिन उस अगर सपोर्टिंग कैरेक्टर नहीं है तो वो लीड कैरेक्टर भी कुछ नहीं है। बिल्कुल तो ऐसा। हाँ, तो ये यहाँ पे भी लोगों की बड़ी एक लीड कैरेक्टर को एक डिफरेंट नज़र से देखा जाता है, सपोर्टिंग कैरेक्टर्स को डिफरेंट नज़र से देखा जाता है। ये जो तनाजुन है दोनों में, इसको कैसे देखते हैं आप? तो ये तो है, ज़ाहिर सी बात है, कोई भी लीड कैरेक्टर है, अब आप स्पोर्टिंग कास्ट पे चले जाएं, तो पीछे से लोग गुजर के जा रहे होते हैं, वो भी एक आपकी स्किन पे इम्पैक्ट डाल रहे होते हैं। सो वो भी अगर वहाँ से गुजर के नहीं जाते तो आपका सीन अधूरा है। तो इसका तो बिल्कुल है, बिल्कुल ये हमारी सोच की बात है कि हम उसको किस तरीके से देखते हैं। कुछ लोग पॉजिटिव देखते हैं, मेजॉरिटी नेगेटिव देखती है कि लीड रोल है तो ये हीरो है, हाँ। ये स्पोर्टिंग कास्ट है तो हीरो नहीं है, ये कुछ भी नहीं है। लेकिन मुझे ऐसा लगता है कि जितना एक जब ड्रामा बन रहा होता है तो उस स्क्रिप्ट में हर इंडिविजुअल का अपना रोल होता है। बिल्कुल ऐसा। उसमें फिर हमने शायद हम उसको करेक्टराइज कर दिया है कि जी ये लीड है, ये सपोर्टिंग है, तो ये माइनर है, लेकिन हर इंडिविजुअल का अपना रोल होता है। इवन ना सिर्फ वो कैरेक्टर्स, उन कैरेक्टर्स को बनाने वाले, वो भी, उनका भी एक बड़ा इंपॉर्टेंट पार्ट होता है जिसके बिना वो बन नहीं सकता। अच्छा, फ्यूचर में अगर कोई मौका दिया जाए आपको, कोई ड्रामा लिखना है, कोई कोई मूवी बनानी है, किस टॉपिक पे बनाएंगे जो आप सोचते हैं कि यार ये क्यों नहीं बन रहा? ये हमारे जो मेजर इश्यूज हैं हमारे मुल्क के, जो हमारी मेजर चीज़ें हैं, हमारे मुल्क की चीज़ें हैं, इन पे ज़रूर काम किया जाए, जो कि नहीं हो रहा। तो ये सारे इश्यूज़ हैं, बेसिक इश्यूज़ हैं, तो इन पे होना चाहिए। सही। और अच्छा, एक जल्दी से एक सवाल कि हमारे पास दो कॉन्सेप्ट है ना। एक, लोग कहते हैं कि ड्रामा जो बनता है वो मुआशरे की हकीकत बता रहा होता है, जो मुआशरे में हो रहा होता है उसका ड्रामा बना दिया। लोग कहते हैं कि नहीं, ड्रामा पहले बनता है, मुआशरे में वो चीज़ बाद में होती है, और लोग ड्रामे को देख के मुआशरा बिगड़ रहा है। आप क्या सोचते हैं? नहीं, दोनों चीज़ें एक दूसरे से सिंक करती हैं। अब वो जो लिखता है वो ज़ाहिर सी बात है माशरा देख के लिखता है, और उस देखने की वजह से भी ज़ाहिर सी बात है चीज़ें इम्पेक्ट पड़ती हैं, उसके आगे बढ़ती हैं। लेकिन स्टार्ट जो होता है वो मुआशरे में होने के बाद होता है। सो बुराई लाने का रीज़न ड्रामा नहीं है, बुराई ऑलरेडी मुआशरे में है, हम सिर्फ उसकी अक्कासी कर रहे हैं। अब इंसान कैसे सोच सकता है खुद से, वो तो जाहिर सी बात है जो राइटर जो चीज़ें देखता है, जो फील करता है, ये तो किसी राइटर से पूछना पड़ेगा कि आप खुद से सोच सकते हैं कि नहीं सोच सकते। ये किसी तरह हम ये राइटर से ज़रूर सवाल पूछेंगे। आखिर में जल्दी सां मां चाहींदमि त कॉल सेंटर जो नंबर भी पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, ऐं अगरि को मैसेज हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां असांजे व्यूअर्स खे ॾियणु चाहियो। बिल्कुलु 0800708086 इहो हिकु हेल्पलाइन नंबर आहे, PTCL जे ज़रिए टोल फ्री आहे, ऐं मोबाइल सर्विस में चार्ज थींदो आहे, ऐं तव्हां 9 to 5 असांजी सर्विस हलंदी आहे। ऐं तव्हांखे कोई बि लीगल इशू हुजे, फैमिली रिलेटेड, प्रॉपर्टी रिलेटेड, तव्हांजो कोई क्रिमिनल कोई ऑफेंस जो आहे तव्हां उन हवाले सां लीगल एडवाइस असां खां वठी सघो था पंहिंजे लीगल इशूज़ जे अंदरि जेको आहे। ठीक है जी, थैंक यू सो मच तव्हां ॿिन्ही जो असां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। आख़िर में जल्दी सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, टपाल मेज़बान पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी अची रही आहे, जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे, पंहिंजूं तमामु डिटेल्स उनमें फिल करणियूं आहिनि, ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में, ऐं बसि तव्हां बि शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में 12, 13 ऐं 14 दिसंबर ते, जंहिंमें तव्हां सभिनी खे शामिल थियणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु। इंशाल्लाह मुलाक़ात सुभाणे कंदासीं। ॿिन्ही महिमाननि जी वॾी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसि ताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।